शाम हे रंग बरंगी शाम, हाँ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, हाँ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? डेली असां मौसम ते ॻाल्हाईंदा आहियूं ऐं जेको आहे पंहिंजे प्रोग्राम जे स्टार्ट में, बट अॼु मौसम ते न, अॼु थोरो जेको आहे सिहत ते ॻाल्हाइजे। ऐं अॼु मां तव्हां सां ॻाल्हाईंदमि कॉन्गो वायरस ते। जेको कॉन्गो वायरस साल ॿिनि खां असां ॿुधंदा था अचूं पिया त कॉन्गो वायरस हिकु इलाही ख़तरनाक क़िस्म जो वायरस आहे। ऐं कराची में हिकिड़ो ॿियो केस थियो आहे। पहिरियां बि कंहिं टाइम में हिकिड़ो केस थियो हुयो जेको सडन ख़बर पई ही त कॉन्गो वायरस थियो, उन माण्हू खे उनजी डेथ थी वई। ही 26 सालनि जो छोकिरो ऐं इब्राहिम हैदरी जो रहाइशी उते रहंदड़ हुयो। 26 साल जो छोकिरो, मतिलबु छा उमिरि आहे 26 साल? अञा हू मतिलबु सम्झो त पंहिंजी टीन एज में आहे ऐं उन ॿारु आहे सम्झो हिकिड़ो 26 सालनि जो छोकिरो ऐं जवान सफ़ा। त आचर ते हुनखे जिना हॉस्पिटल में एडमिट कयो वियो ऐं उन खां पोइ जेको आहे हुनखे आइसोलेशन वार्ड न हुजण जे सबबु जिना हॉस्पिटल मां हुनखे सिंध इन्फेक्शन डिज़ीज़ सेंटर में जॾहिं हुनखे एडमिट कयो वियो त आइसोलेशन में हुनखे रखिजे, अॼु सुबुह हुनजी डेथ थी वई। ऐं कॉन्गो वायरस हिकदमि फैलिजंदो आहे ऐं इहो तव्हांखे थींदो आहे जानवरनि मां। जेकॾहिं जानवरनि खे का अहिड़ी बीमारी या को अहिड़ो वायरस आहे त ज़ाहिर आहे जेके घरनि में जानवर रखनि था या के पालनि था त उन्हनि में लॻे थी ऐं उन खां पोइ इहा सभिनीनि खे लॻे थी ऐं उहा एॾी तेज़ी सां थी फैलिजे, एॾी तेज़ी सां थी फैलिजे त हुनजी न वैक्सीन आहे न हुनजी का ट्रीटमेंट आहे। उन में तव्हांखे शदीद बुख़ार, 104 डिग्री बुख़ार, जिस्म में सूर, तव्हांखे ज़ुकाम शदीद ऐं तव्हांखे खंघि शदीद ऐं तव्हांजो मथो फाटे थो, तव्हांजे जिस्म में जेको आहे रैशिस थी था वञनि ऐं तव्हांजो सॼो जिस्म ॻाढ़ो थी थो वञे, तव्हांखे ख़ारिस थी थिए पई ऐं इन ई तरह सां जेको आहे हू सॼे जिस्म में फैलिजी थो वञे। तव्हांजे रत में जॾहिं फैलिजी थो वञे पियो उहो वायरस त हिकदमि जेको आहे तव्हां हॉस्पिटल जेसीं ताईं पुॼो था त विदिन 2 डेज़ तव्हांजी डेथ थी वञे पई। त बराए महिरबानी करे, जीअं कल्ह असां वटि डॉक्टर हुया जेके जानवरनि जा डॉक्टर हुया, उन्हनि हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई, तव्हां जानवर पालियो, पखी पालियो, जेको बि पालियो XYZ, पर तव्हां उनजी वैक्सीन लाज़मी करायो। त इन ई तरह सां तव्हां इलाही बीमारियुनि खां बि बची सघंदा, इलाही वायरसिस खां बि बची सघंदा। त ही जेके वायरसिस आहिनि, रोज़ नयूं शयूं था ॿुधूं, रोज़ नयूं वायरसिस था ॿुधूं पिया जिन ते अञा प्रॉपर कम बि नथो थिए, न थी रहियो आहे या शायदि थींदो बि हूंदो त असांखे नाहे ख़बर, असां सोशल मीडिया ते या न्यूज़ वग़ैरह में अञा ताईं नाहे ॿुधो त का कॉन्गो वायरस जी का जेको आहे वैक्सीन बि तयारु थी रही आहे। डेंगी जे लाइ असां ॿुधो, मलेरिया जे लाइ असां ॿुधो त भई उनजी ट्रीटमेंट आहे ऐं उन्हनि जे लाइ का वैक्सीन उन्हनि जे लाइ बि कोन्हे, पर हा ट्रीटमेंट आहे। कॉन्गो वायरस जे लाइ का ट्रीटमेंट ई कोन्हे, का वैक्सीन ई कोन्हे। जॾहिं ख़बर आहे त इहा हिकिड़ी अहिड़ी जानलेवा बीमारी आहे, ख़तरनाक बीमारी आहे, ख़तरनाक वायरस आहे, सम्झो त हे कोरोना पार्ट 2 आहे, त उन जे लाइ त मुंहिंजे ख़्याल सां पहिरें वक़्त में ई तव्हांखे वैक्सीन ठाहिणु घुरिजनि ऐं कोशिशि इहा कजे त इहा बीमारी न फैलिजे, न इहा बीमारी कंहिं जानवर में फैलिजे, न ई कंहिं इंसान खे लॻे। सो इन ई करे मां हमेशह तव्हांखे चवंदी आहियां त बराए महिरबानी करे पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखो, पंहिंजे बच्चनि जो, पंहिंजे घर भातियुनि जो तमामु घणो ख़्यालु रखो, हर हथ वॉश कयो, सैनिटाइज़र्स यूज़ कयो, मास्क पायो ऐं सोशल डिस्टेंसिंग जेका ख़तमु थी वई आहे असांजे हिन टाइम में। मां ॾिसां थी त जिथे रश आहे, रश वारी जॻहियुनि ते मर्द बि बीठा आहिनि, औरतूं बि बीठियूं आहिनि, ॿार बि बीठा आहिनि, न हुननि खे पंहिंजी सिहत जो ख़्यालु आहे न कंहिं ॿिए जी सिहत जो ख़्यालु आहे। वायरसिस ईअं ई फैलिजंदा आहिनि, ज़ुकाम ईअं ई लॻंदो आहे, बुख़ार ईअं ई लॻंदो आहे। त जिथे बि तव्हां ॾिसो था
त रश वारो एरिया आहे ऐं तव्हां पंहिंजे बच्चनि समेत ख़ानदान समेत उते पहुतल आहियो, चाहे उहो मॉल हुजे, चाहे काई बि अहिड़ी एक्टिविटी वारी शइ हुजे, त घटि में घटि ॿियो कुझु नथा करे सघो, सोशल डिस्टेंसिंग जेकॾहिं न बि रखी सघो था, घटि में घटि मास्क पायो, सैनिटाइज़र पाण सां गॾु रखो, सैनिटाइज़र यूज़ कयो। ॿियो कुझु नथा करे सघो, थोरी त पंहिंजी हिफ़ाज़त करे सघूं था। हिफ़ाज़त करण वारी अल्लाह जी ज़ात आहे, पर इंसानु थोरा पंहिंजा बि प्रिकॉशन्स वठे। सो मुंहिंजे ख़्याल सां त असां सभिनीनि खे इहे इक़दाम वठणु घुरिजनि ऐं सभिनीनि खे पंहिंजो ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं हाणे त पॉकेट साइज़ सैनिटाइज़र्स अची विया आहिनि जेके तव्हांखे कैरी करण में मसइलो बि कोन्ह थींदो आहे, उहे हर कंहिंजी बैग्स में बि हूंदा आहिनि। त वठो सैनिटाइज़र्स, यूज़ कयो ऐं सोशल डिस्टेंसिंग ते प्लीज़ थोरो ख़्यालु रखो। अॼु जेको आहे असां ॻाल्हाईंदासीं, असां वटि एनालिस्ट आहिनि ऐं पहिरियां बि तव्हां उन्हनि खे असांजे शो में ॾिसी चुका आहियो, पर माशाअल्लाह सां हज करे आया आहिनि ऐं उन्हनि खे मुबारक बि ॾींदासीं पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए। ऐं जेके बि असांजा हाजी भाइर भेनरूं जेके बि हज करे आया आहिनि उन्हनि खे बि तमामु घणियूं मुबारकूं हुजनि ऐं अल्लाह साईं सभिनीनि खे नसीबु करे। अच्छा, अॼु असां ॻाल्हाईंदासीं जेका हींअर वॉर हली रही आहे, जेका जंग हिकिड़ी छिड़ी चुकी आहे ईरान ऐं इज़राइल जे विच में, ऐं असां अॼु उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं उन खां अलावा जेको आहे ॿियूं बि शयूं आहिनि शो में जेके असां डिस्कस कंदासीं। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु अनवर ख़ुर्शीद साहिबु हिते मौजूदु आहिनि जेके एनालिस्ट आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि पोइट बि राइटर बि आहिनि सरमद मल्हा, ऐं इन्हनि जी शाइरी जेको आहे सनम मारवी, उस्ताद बरकत भट, जिनसार अली समो, वकार मल्हा ऐं सोनू कुमार इन्हनि जी शाइरी पढ़ी आहे। उन खां अलावा असां सां गॾु कॉमेडियन एक्टर हिते मौजूदु आहिनि जिन जो प्रोजेक्ट हली रहियो आहे KTN ते हड़ई हिकु जहिड़ा, राजेश गुल असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सर, कैसे हैं आप? अल्हम्दुलिल्लाह, आपको बहुत बहुत मुबारक हो हज की। खैर मुबारक, जज़ाकल्लाह। कैसा रहा सफ़र? अल्हम्दुलिल्लाह जी, हज जो 2025 का बहुत ज़बरदस्त रहा, बहुत अच्छा रहा। हज पे जाने से पहले यहाँ पे कुछ बताया गया कि हज में बड़ी मुश्किलात होती हैं, कुछ बर्दाश्त करना है, कुछ ऐसे मामलात के बड़ा मुश्किल होता है, हमेशा से बताया गया मुश्किल होता है, मगर अल्हम्दुलिल्लाह बहुत ही अच्छे तरीके से हज हुआ, जिसमें इसकी सारी अच्छाइयाँ जो जाती हैं वो गवर्नमेंट ऑफ सऊदी अरब को भी जाती हैं और गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान को भी जाती हैं, जिन्होंने पिछले जो हज थे जहाँ पे जो भी मिसाइल रहे उनको देखकर इस हज को बहुत अच्छा करवाया। अच्छा, माशाल्लाह सबसे अच्छी बात जो मुझे इस दफ़ा लगी वो ये लगी कि अल्हम्दुलिल्लाह इस दफ़ा हमने कोई भी ऐसी बात नहीं सुनी, कोई भी ऐसा मिसहैप नहीं हुआ जो पिछले साल जिस तरह। मेरी एक फ्रेंड भी गई हुई थी हज पर, तो वो तो आंखों देखी उसने बात बताई थी, वहाँ पे लोग धड़ाधड़ गिर रहे थे, बेहोश होकर गिर रहे थे, गर्मी की वजह से गिर रहे थे या उनकी डेथ्स हो गई थी। पिछले साल बहुत सारे हादसे पेश आए थे, इस दफ़ा अल्हम्दुलिल्लाह ऐसा कुछ भी नहीं हुआ। सऊदी अरब में वहाँ पे देखा था मैंने सोशल मीडिया पर कि वहाँ पे बहुत बड़े बड़े AC उन्होंने लगाए हुए हैं कि ताकि किसी को कोई परेशानी ना हो, किसी को कोई गर्मी ना लगे। तो इस दफ़ा बहुत अच्छे इंतजाम थे। जी हाँ, इस दफ़ा बेसिकली जो हज होता है, हज में बाहर निकलना होता है, 5 दिन जो होते हैं मुशक्क़त वाले होते हैं, 5 दिन 6 दिन, जिसमें मैदान अरफ़ मिना में रहना पड़ता है, मैदान अरफ़ात में जाना पड़ता है, मुज़दलिफ़ा में जाना पड़ता है, और बाद में जो शैतान को कंकर मारते हैं मिना में, और जो हरम में आके सही करते हैं, तवाफ़ करते हैं। तो ये जो तमाम जो रुकन हैं हज के ये करने के लिए, जिसमें फ़राइज़ भी हैं, वाजिब भी हैं, तो यहाँ पे जो मुश्किलात दरपेश आती थी, उसके लिए जो सऊदी अरब की हुकूमत ने ये किया है कि इस दफ़ा मिना में जो कैंप दिए हैं तमाम लोगों को, उसमें पहले चिलर लगे होते थे, मगर इस दफ़ा मज़ीद उसके अंदर उसको इन्फोर्स किया है ACs के साथ, और कैंप के अंदर माशाल्लाह बिल्कुल कोई मसला नहीं, अगर कोई छोटा मोटा मसला होता था तो फ़ौरन उसको रेक्टिफाई कर लिया जाता था। इसके बाद मैदान अरफ़ात में भी, वहाँ पे भी माशाल्लाह टेंट लगे हुए थे, उसमें भी सोफ़ा कम बेड भी थे और उसमें ACs भी लगे हुए थे। वहाँ मैदान अरफ़ात में भी किसी किस्म का कोई मसला नहीं हुआ। फिर हमें बताया गया कि जब आप अरफ़ात से मुज़दलिफ़ा आते हैं तो आपको खाने को भी नहीं मिलता, अपने साथ खुश्क
मेवा रखें, खुश्क चीज़ें रखें, पानी नहीं होता अपने साथ पानी रखें। और वहाँ पे जब जाएंगे आपको तो आपको हो सकता है बस वाले मुज़दलिफ़ा से पहले उतार दें, उसको अच्छी तरह देखना है कि आप मुज़दलिफ़ा में हो, ताकि एक वाजिब पूरा करना होता है, रुकन पूरा करना होता है मुज़दलिफ़ा में रहना। और बहुत सारी ऐसे जैसे डराने वाली बातें थी। जब हम मुज़दलिफ़ा में पहुँचे तो आगे देखा कि सऊदी अरब की गवर्नमेंट ने वहाँ पे कालीनें बिछाई हुई थी, क्योंकि उसमें ओपन में रहना था, रात का वक्त था, कालीनें बिछाई हुई थी। वहाँ पे खानों की बहुतात थी, पानी के जो पीने का पानी की बोतलें होती हैं उनके पहाड़ लगे हुए थे। तो आप जितना मर्ज़ी पानी पिए। वाशरूम में इतने ज़्यादा वाशरूम थे, वाशरूम के अंदर किसी किस्म की कोई प्रॉब्लम नहीं थी। और वहाँ पे नहाएं धोएं, कपड़े धोएं, जो मर्ज़ी करें। आल तो थोड़ा सा वहाँ पे रहने के 6-7 घंटे थे, टोटल 6, 7 या 8 घंटे थे, मगर उसमें किसी किस्म का कोई मसला नहीं। उसके बाद दोबारा मिना में जो सबसे बड़ा मसला ये रहा पिछले दिनों में कि अब शैतान को कंकरियाँ मारते थे लोग, तो आमने सामने आने वाले जाने वाले आपस में टकरा जाते थे, जिसकी वजह से उसके लिए रूट्स को इतना अच्छा किया गया, इतना बेहतर किया गया रूट्स को। हाँ, उस रूट्स की वजह से कुछ फासले बढ़ गए, कुछ प्रॉब्लम हुई, ख़ास तौर पर गाइडेंस बड़ी नाक़िस थी, मगर उस रूट्स को उन्होंने ऐसे तब्दील किया कि आमने सामने कोई भी टकरा नहीं सका। और बड़े स्मूथ, मेरे जो अपने मुशाहिदे में है कि शायद किसी की उंगली को ज़रा सी भी चोट नहीं आई होगी इस दफ़ा। हाल दो नेचुरल डेथ होती हैं वो तकरीबन 1,500 के करीब हुई हैं पूरे हज में, मगर कोई बंदा ज़ख्मी भी नहीं हुआ इस बद इंतज़ामी की वजह से। कोई बद इंतज़ामी ऐसी नहीं थी। गाइडेंस का बड़ा मसला रहा है कि वहाँ पे गाइड करने वाले नहीं थे। जो वहाँ पे पुलिस आई हुई थी वो भी बाहर के शहरों की थी। अब तक उनको रोड का नंबर अब लिख के, कई दफ़ा मैंने मोबाइल पे लिख के, अरबी में लिख के उनको बताया, कहते हैं हमें नहीं पता ये किस रास्ता किस तरफ होगा। जिसकी वजह से हमें एक दफ़ा अपने कैंप के पास से फिर वापस आना पड़ा। कैंप के पास से दोबारा हम शैतान की तरफ, जुमरात की तरफ आए और अब बहुत चले। उस दिन मैं और मेरी वाइफ हम 28 किलोमीटर चले और गर्मी में, और बहुत मुश्किल हालात थे। वो सारी की सारी मिस गाइडेंस की वजह से थी। तो हुकूमत पाकिस्तान को भी देखना चाहिए। मैं मज़ीद इस पर भी बात करूँगा, बाद में भी बात करूँगा, अगर आप मुझे वक्त दें। अभी कहते हैं तो अभी मैं बात कर देता हूँ। नहीं, इंशाल्लाह करते हैं, बहुत बातें करनी है अभी आपके साथ। हमारे साथ दूसरे मेहमान भी हैं। की आयो भाउ, ठीक आयो? अल्लाह करम, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुल ठीक आहियां। तव्हांजो प्रोजेक्ट हली रहियो आहे हड़े हिक जहिड़ा, जी, ऐं माशाल्लाह केतिरियूं एपिसोड्स हली वयूं आहिनि इन जूं? मां सम्झां थो राति 71 मां सम्झां थो थी। अच्छा, जी जी, कीअं मोट थी मिले इन जी? सुठी मोट मिले पई, सुठी मोट मिले पई। ऐं तव्हांजो मतिलबु जेको इदारो आहे KTN जी जेकी बि प्रोडक्शन आहे तक़रीबन VIP हूंदी आहे त महिनत सां। ऐं ख़ासि करे तव्हांजो हीउ प्रोग्राम रंगन भरी शाम ऐं TV ते लाइव ॾिसंदा हुआसीं। अॼु वरी असांजी ख़ुशनसीबी जो तव्हां जिन प्रोग्राम में पार्टिसिपेट कयोसीं। सो तव्हांखे, तव्हांजी टीम खे, असांजो प्यारो भाउ डायरेक्टर अदर अली भाउ, कैमरामैन जेके बि आहिनि, सभिनी खे वाधायूं हुजनि जो अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम तव्हां पेश था कयो। जज़ाकल्ला। अच्छा, इहो मूंखे ॿुधायो त तव्हांखे केतिरो अरसो थी वियो आहे हिन फील्ड में? अदी जे अरसो ॿुधाईंदोमांव त वरी उमिरि ज़ाहिर थी वेंदी। ख़ैर, उमिरि न ॿुधायो, तव्हां इहो अरसो ई ॿुधाए छॾियो, केतिरे अरसे खां आहियो? उमिरि असां पाण ई ॻणे वठंदासीं। तक़रीबन अदी 35 साल थी विया आहिनि। 91 या 99 में मतिलबु अचणु थियो आहे। फील्ड में स्टेज जो दौर हूंदो। सही। पोइ मुख़्तलिफ़ बसि इहो हलूं था जेसिताईं माण्हुनि जो प्यार आहे, हलूं था पिया। अच्छा, हिन में तव्हांजो जेको कैरेक्टर आहे, कॉमेडी कई आहे तव्हां, जी, त कॉमेडी शुरू खां ई कंदा आया आहियो या हीउ तव्हांजो पहिरियों प्रोजेक्ट आहे एज़ अ कॉमेडियन? न कॉमेडी मुंड खां ई कयूं पिया। अच्छा, पर ईअं हूंदो न दी, मुंड में जॾहिं स्टेज कंदा हुआसीं न असां, पोइ स्टेज में तक़रीबन हर आर्टिस्ट जी इहा ख़्वाहिश हूंदी त मां हीरो थियां, गाना हुजनि, माण्हू ॾिसनि। पोइ उहो शौक़ु बि पूरो कयोसीं। पर जॾहिं खां वरी कुझु शइ कॉमेडी सां थोरी दिलचस्पी थी, ऐं ख़ासि करे अली गुल मला ऐं बेस्ट एक्टर बि आहे, बेस्ट दोस्त बि आहियूं, बचपन खां हिकिड़ी सिटी में आहियूं, वाहिद रज़ा हुजे। पोइ जॾहिं अली गुल मला परफॉर्मेंस कंदो हुयो न, पोइ वरी परफॉर्मेंस खां पोइ जॾहिं उन्हनि सां माण्हू प्यारु कंदा हुआ त पोइ थोरो इहो ज़हन में आयो यार कॉमेडी में घणो कुझु आहे। कॉमेडी जॾहिं कॉमेडियन करे थो पियो न, माण्हुनि जे चहिरे ते मुस्कुराहट त ॾिए थो, पर जॾहिं उनजो रिएक्शन दुआ मिले थी न, चवंदा आहिनि त हिन दौर में कंहिं लिखियो आहे त सफ़र का मज़ा लेना है तो अपने साथ सामान कम रखो, सफ़र का मज़ा लेना है तो अपने साथ सामान कम रखो,
ज़िंदगी में खुश रहना चाहते हो तो अपने दिल में अरमान कम रखो। सही त कोशिशि इहा ई हुजे त माण्हुनि में ख़ुशी विराइजे, उनजे बदिले ई इंसानु ख़ुशि रही सघे थो। उन खां पोइ वरी कॉमेडी में अचणु थियो, लॻभॻि मां सम्झो थो 25 साल थी विया आहिनि। कॉमेडी कंदे? जी जी अच्छा स्टेज बि कयूं पिया ऐं एज़ ए कंपेयर कमु त तव्हां बि कमु आहे, तमामु ॾुखियो कमु। पोइ मुख़्तलिफ़ मंदरनि जा प्रोग्राम बि कंदा आहियूं, सिंगिंग बि कंदा आहियूं, टीवी सां बि लॻा पिया आहियूं, बसि मोहबत हले पई। सही। अच्छा स्टेज ऐं टीवी में इलाही फ़र्क़ु आहे, जी जी बिल्कुलु वॾो फ़र्क़ु ज़मीन आहे। आसमान जो फ़र्क़ु आहे। उहो परफॉर्मेंस सफ़ा डिफरेंट आहे, हीअ परफॉर्मेंस सफ़ा डिफरेंट आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे सवली कहिड़ी लॻंदी आहे? सवली अॼु ईअं सम्झो ॿई सवलियूं बि आहिनि, जे सोचूं त ॿई ॾुखियूं बि आहिनि। इहो आहे स्टेज ते इहो आहे त तव्हांखे लाइव सभु शइ साम्हूं मिली थी वञे पई। ॾुखियो आहे स्टेज, मां सम्झां थो अञा ॾुखियो आहे, इलाही ॾुखियो आहे, तमामु मुंहिंजी ॾुखियो आहे। नज़र में त तमामु ॾुखियो आहे। पर उते जेको वरी आवाम जो प्यारु मिले थो, कमु त हीअ बि ॾुखियो आहे। हिते इहो आहे त थोरो असां कैमरा में फ्रेम में थोरो बाउंड आहियूं, ऐं डायरेक्टर जी वधीक महिनत आर्टिस्ट बि करे थो, पर हिते बि ॾुखियो कमु आहे। सो ॿई ऑप्शन आहिनि, सवलो बि आहे ॾुखियो बि आहे। सही। पर जॾहिं माण्हू थोरो कम खे सम्झी वञे थो पियो पंहिंजे हिसाब सां, त पोइ कोशिशि कंदो रहे थो। बाक़ी हीअ फील्ड ते हिकिड़ो समुंड आहे, सभु आर्टिस्ट इहो ई चवंदा आहिनि, असां बि चवंदासीं जेतिरो बि कमु कयूं ताईं सिखूं ई पिया। इहो सिखूं सच था, आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, डेली बेसिस ते असां सिखी रहिया बिल्कुलु। आहियूं। सही। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। छा अॼु कोई नओं प्रोजेक्ट खणी आया आहियो असांजे लाइ, या कोई गानो खणी आया आहियो, या का शाइरी खणी आया आहियो? न कंहिं ते कमु हमेशह थी जीअं रहियो आहे? को नई गज़ल खणी ईंदो आहियां कोठा सां। ऐं पहिरीं ॻाल्हि त थोराए थो ऐं केटीएन जो ऐं उनजे सथ जो जिन मान ॾेई घुरायो, त हिकिड़ो गज़ल आहे उहो ॿुधायां तव्हांखे। ज़रूरु। अवल खां असां वटि रही आजिज़ी आहे, अवल खां असां वटि रही आजिज़ी आहे, हमेशह असूली कटी ज़िंदगी आहे। करे जो बुरो थो सदा ॿियनि जो सो, करे जो बुरो थो सदा ॿियनि जो सो, थिए थो उन सां बुरो ज़ाहिरी आहे। अवल खां असां वटि रही आजिज़ी आहे, हमेशह असूली कटी ज़िंदगी आहे। विसारण लाइ वस हज़ारे कया हा, विसारण लाइ वस हज़ारे कया हा, न विसरी सघे थो अजब दिलि लॻी आहे। अवल खां असां वटि रही आजिज़ी आहे। गज़ल गीत शाइर लिखे ख़ूबसूरत, गज़ल गीत शाइर लिखे ख़ूबसूरत, फ़िक्र खे समाइण वॾी माहिरी आहे। घणा ई मिलिया यार माण्हू असांखे, घणा ई मिलिया यार माण्हू असांखे, सवन मां कई यार हिकु दिलि भरी आहे। मिज़ाजनि फ़क़ीरी तबीयत सरमंद, मिज़ाजनि फ़क़ीरी तबीयत सरमंद, असांजे त टहकनि में बि सादगी आहे। अवल खां असां वटि रही आजिज़ी आहे, हमेशह असूली कटी ज़िंदगी आहे। पाण ते लिखियो अथव? बसि लिखियो त हिकिड़ो पाण ते न आहे, मक़सदु हिकिड़ो समाज जी अकासी आहे शाइरी, सही। पर हिकिड़ो ख़्यालु आहे, हिकिड़ो उदमो आहे, लिखिजी थो वञे। शाइरी त हिकिड़ो कुदरती ॾात आहे। सही सही। अच्छा जीअं माशाल्लाह इलाही सारे फ़नकारनि तव्हांखे ॻायो बि आहे, त हींअर कोई नयो कमु करे रहिया आहियो आर्टिस्टनि सां गॾु? जी हींअर त सोनू कुमार सां हले पियो, उन खां पोइ ऋतिक कुमार आहे, उहे कंपोज़िशन कनि पिया कुझु जेके गज़ल सां ऐं तज़ब, त नया गज़ल जेके आहिनि उहे कंपोज़िशन जे माना आहिनि सफ़र में। सही। त तव्हां पाण खे कॾहिं शौक़ु थियो त मां बि ॻायां? न न पाण इलाही शाइर त ॻाईंदा आहिनि न, पाण पंहिंजो लिखंदा बि आहिनि, ॻाईंदा बि आहिनि। न न हेॾो को शौक़ु न थियो ॻाइण जो, बसि कॾहिं कॾहिं थोरो घणो जीअं जुंगार चइबी आहे माण्हू, मतिलबु जुंगारींदा आहियो न? जी जी जुंगारींदा आहियूं। हा त बसि पोइ अॼु असांखे ज़रूरत पवंदी तव्हां जुंगार जो, तव्हां खां ॿुधंदासीं गानो ज़रूरु। जी जी ज़रूर ज़रूर। सही है। अच्छा सर ये बताइए कि अभी जैसे वॉर स्टार्ट हो गई, पहले फ़लस्तीन देखा हमने कि फ़लस्तीन को बिल्कुल इज़राइल ने तबाह और बर्बाद कर दिया, अब ईरान पर उसने अटैक किया, लेकिन जवाबी जो है अटैक ईरान ने भी किया, ज़ाहिर अपने दिफा के लिए वो भी करेगा। तो क्या आपको लगता है कि ये कितनी लंबी वॉर जा सकती है और इसके नताइज क्या हो सकते हैं? जी ये ईरान और जो इसराइल की जंग है, बेसिकली ये बहुत पुराना चल रहा है, मसला था। मसला बहुत पुराना है। ईरान एक बहुत ही कदीम मुल्क है, कई हज़ार साल पुराना है, और जो यहूदी हैं वो मुसलमानों से भी पहले के हैं।
दुनिया में ईसाइयों से भी पहले के हैं। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम के उसके पैरोकार हैं ये। तो सुनने में आया है कि ईरान के अंदर बहुत ज़्यादा यहूदी रहते थे, बल्कि उनका ये असल गढ़ था। तो यहाँ से उनको निकाला गया या जो भी हुआ वो भी मसला था। तो ईरान और इसराइल जो है वो आपस में पुरानी उनकी दुश्मनी चलती आ रही है। ये तो एक दो मज़ाहिब की दुश्मनी है, इस्लाम की और यहूद की। मगर इसमें जब अब जो ताकतवर ममालिक हैं वो ये चाहते हैं कि किसी भी तरह जो जितने भी छोटे मुल्क हैं या मुस्लिम कंट्रीज़ हैं वो इतने अपने पाँव पे ना खड़े हो सकें कि हमें वो आंखें दिखाएं। अब इसी तरह कुछ ममालिक हैं, जैसे पाकिस्तान हो गया, इंडिया हो गया, ये एटमी क़ुव्वतें हैं। इससे पहले अमेरिका और बाकी जो 2-3 और ममालिक थे, फ्रांस वगैरह, तो उन्होंने ये पाबंदी लगाई हुई थी कि कोई भी मुल्क जो है ना एटम बम नहीं बनाएगा। पाबंदी लगाने वाला कौन है? पाबंदी लगाने वाले वो हैं जिन्होंने ख़ुद एटम बम बनाए हुए हैं और जिन्होंने इस्तेमाल भी किए हैं। नहीं तो वजह क्या है? क्या हर कोई अपने दिफा के लिए ये चीज़ें तो मेरा ख्याल है करता ही है। देखें दिफा, लेकिन इनको डर क्या था? नहीं, उनको देखें, हर इंसान को, हर मुल्क को अपने दफा का डर होता है कि ये हमारे सामने आ गया, हमारे जैसा हो गया तो ये हमारे ऊपर भी ऐसा कर सकता है। जबकि ईरान ने, क्योंकि मुल्कों के बाद में जब ये आखिरी जो एटमी ताकत ये पाकिस्तान ने जब मई 2001 में मेरे ख्याल से, तो वो उसने जब एटमी धमाके किए थे तो मई 1998 में, तो जब एटमी धमाके किए थे वो भी तब किए थे कि इंडिया ने कर दिए थे। अगर इंडिया ना करता तो हमने भी कुछ भी नहीं करना था। तो उसके बाद से एक ट्रीटी बनी हुई है कि उसके बाद कि आपने जो है उसके बाद आपने कोई धमाके नहीं करने, आपने यूरेनियम को इस तरह से नहीं इस्तेमाल करना है कि उससे एटम बम इस्तेमाल बन सके। यूरेनियम अगर आपने इस्तेमाल करनी भी है तो उसको आप किसी बिजली के लिए या और प्रोजेक्ट जितने भी होते हैं उसके लिए इस्तेमाल करते हैं। ईरान अभी बार बार ये कहता आ रहा है कि मैं एटम बम की तरफ नहीं जा रहा हूँ। सच है ये झूठ है ये जानते हैं, मगर सच और झूठ की भी मैं अभी बात बताता हूँ। वो कह रहा है कि जी मैं एटम बम की तरफ नहीं जा रहा, मैं यूरेनियम का जो भी मेरा इस्तेमाल हो रहा है वो अपने और बहुत सारे मामला है उसमें कर रहा हूँ। इसका जो वो है अदारा है जो इसको देखता है, उसने भी कल रात को तस्दीक की है कि जी ईरान जो एटम बम नहीं बना रहा। हाँ, हमें तशवीश इस बात की होगी थी कि उसने जो अपनी अफजूदगी कर रहा है, उसके जो उसमें कर रहा है वो यूरेनियम का काम वो 60% पे पहुंच गया, जिसकी वजह से हमें थोड़ी सी तशवीश हुई थी। हमने इतनी बात की थी। ऐसी जैसे पहले बताया गया था कि इराक़ के अंदर एटमी हथियार मौजूद हैं तो वो हमला कर सकता है किसी वक्त भी, उसके ऊपर वो जहराना कार्रवाई की गई थी, उसमें अमेरिका ख़ुद आके इन्वॉल्व हुआ था। तो यहाँ पे अभी ज़ाहिरी तो अमेरिका इसमें इन्वॉल्व नहीं है। अमेरिका अपनी सुपरमेसी चाहता है अगेंस्ट चाइना, अगेंस्ट रशिया। वो अपनी सुपरमेसी चाहता है कि रशिया और चाइना बहुत बड़े ममालिक हैं। अमेरिका को सामने अगर रखते हैं हम तो वो उसके टक्कर के हैं दोनों, रशिया भी और ख़ास तौर पे चाइना। अब तो चाइना कभी नहीं चाहता कि जो अमेरिका है वो इस तरफ करीब आए, मशरिक़ वस्ता में आए या फार ईस्ट में आए, और वो आना चाहता है। और चाइना कहीं आगे अपनी वो कहते हैं हम अपने आराम से बैठे हुए, हम हमारा कोई किसी के साथ कोई क्लैश नहीं है। अमेरिका अपने सुपरमेसी चाहता है। उसके लिए अभी इज़राइल ने जब शुरू किया तो इज़राइल ख़ुद बेसिकली देखा जाए तो बहुत छोटा सा मुल्क है और उसकी अफवाज भी बहुत छोटी सी है, उसकी टेक्नोलॉजी हर चीज़ बहुत छोटी है, मगर उसको सपोर्ट है जिसकी वजह से वो ईरान पे हमला कर रहा है। और बीच में देख लें कि मुस्लिम दुनिया को हम देखते हैं कि जिसके बीच में सऊदी अरब भी आता है, शाम, उर्दन, ये सारे मुल्क बीच में आते हैं, उसके बाद ईरान आता है। तो वो कोई ममालिक बस वो अपनी मजम्मत पे लगे हुए हैं और पाकिस्तान भी मजम्मत के अलावा कुछ और कोई कर नहीं सकते, क्योंकि तो सारे मुल्कों को पहले इस तरह से जकड़ लिया गया हुआ अपने
इकोनॉमिकली कह रहे हैं कि अपने वो जो होते हैं ना मायदों में ऐसे जकड़ लिया गया कि हमें अभी इस वक्त एज अ पाकिस्तानी हमें पता ही नहीं हम किसके दोस्त हैं किसके दुश्मन सही हैं। बात है। कभी हम अमेरिका के दोस्त हैं, कभी हम रशिया के दोस्त हैं, कभी हम चाइना के दोस्त हैं, जबकि वो तीनों आपस में दोस्त नहीं हैं। कभी हम इंडिया के दोस्त हो जाते हैं, कभी हम ईरान के मुखालिफ हो जाते हैं। पिछले दिनों में हमारा जो देख रहा था, सोशल मीडिया भी देख रहा, इलेक्ट्रॉनिक मीडिया में इतनी ज़्यादा खबरें नहीं आती कि हम ईरान के साथ भी हमारी दुश्मनी चल रही थी पसे पर्दा, और हमारी अफगानिस्तान के साथ भी दुश्मनी चल बिल्कुल रही सर, इस बात को हम कंटिन्यू करेंगे ब्रेक के बाद, क्योंकि ब्रेक का भी वक्त हुआ है। जी व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो जल्दी हाजिर था। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, आ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, आ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, बरंगी शाम, आ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, आ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। बेरतां के भली कारकंदासी रंगन भरी शाम में। सर, मैं चाहूँगी कि आप अपनी बात को कंटिन्यू करें जो बीच में रह गई थी ब्रेक से पहले, जो हम कर रहे थे। ये जो सारा इलाका है ना, उर्दन, शाम, यमन, सऊदी अरब, तुर्की, ईरान, अफ़गानिस्तान और पाकिस्तान, इस सारे इलाके को जो हमारी सुपर पावर है अमेरिका, उसने किसी न किसी तरह एक एक करके अपने कंट्रोल में ली है। उर्दन और शाम और लेबनान का हाल सब जानते हैं। शाम में भी कुछ अर्सा पहले रजीम चेंज हुआ पाकिस्तान में भी हो गया, बड़े आराम से हो गया, कोई मसला नहीं। और अब अफ़गानिस्तान में हालात ऐसी हैं, वो तालिबान हैं, पहले भी थे अब भी थे, वो उसको कोई हो गया। जितना अमेरिका ने अपना भी नुकसान करवा लिया वहाँ पे, मगर वो तालिबान उस तरह का ख़तरा नहीं है अमेरिका को जितना ख़तरा के ईरान से है। तो अब एक ईरान एक वाहिद मुल्क रह गया है इस पूरे इलाके में जिससे उसको ख़तरा है। तो किसी तरह वो चाहता है कि ईरान भी उसी तरह एक्ट करे जैसे बाकी उसके हमसाये ममालिक अमेरिका के साथ एक्ट कर रहे हैं। तो वो नहीं मान रहे, उनके थोड़ा सा तर्ज़ जो है दोस्तियाँ वो और तरह का जैसे हम पिछली देखते आए हैं। तो लिहाजा अब उसको किसी न किसी तरह खामोश करने के लिए ये इक़दाम शुरू किया गया। अब भी उसको कोशिश की जाएगी कि उसको टेबल टॉक पे लाया जाए। अब ये डिपेंड करता है कि वो कितना इस बात को मानते हैं। तो अब तो मुझे तो ये अपना ज़ाती तौर पे यही लगता है कि ईरान को भी बात माननी पड़ेगी, क्योंकि बीच में हमने कुछ ऐसी न्यूज़ देखी थी कि अमेरिका कह रहा था कि बैठकर बात करते हैं। तो उस वक्त मेरा ख्याल है कि बहुत ज़्यादा नुकसान हो चुका था ईरान में, जिस वजह से ईरान ने कहा कि नहीं, हम अब किसी की नहीं सुनेंगे, क्योंकि ऑलरेडी हमारा नुकसान हो चुका है। और जाहिर है जिसका नुकसान होगा वो तो शाउट करेगा ही। तो इस वक्त आपको क्या लगता है कि इस वक्त पाकिस्तान का क्या किरदार है इसके अंदर? पाकिस्तान क्या बात कर रहा है उनसे, या पाकिस्तान की कोई बातचीत चल रही है? देखिए, पाकिस्तान तो इसमें मेरा ज़ाती ख्याल है, अब हुकूमत के अपने ख्यालात हैं, पाकिस्तान इसमें कोई किरदार अदा नहीं कर सकता जो मैं समझता हूँ, क्योंकि पाकिस्तान का ख़ुद ईरान के साथ कोई अच्छे तल्लुकात पिछले अरसा नहीं रहे। मगर वो पाकिस्तान की क्यों सुनेंगे? तो पाकिस्तान की या और जो सऊदी अरब की और ईरान की भी आपस में पिछला अरसा काफ़ी क्लैश चलता रहा। पहले ईरान को उसमें इराक़ के साथ लड़ा दिया गया, वो 8-10 साल वो जंग चलती रही, उसका फ़ायदा कोई भी नहीं हुआ। उस वक़्त जो दुश्मन क़ुव्वतें थी, बड़ी क़ुव्वतें थी, इराक़ को असले पे असला देती जा रही थी, ईरान को तनाव किया हुआ था। इराक़ ने वो ना कोई जंग जीता ना कोई जंग हारा, वो जंग ख़त्म हो गई। अब ये वाली जंग उस वक़्त तक लगी रहेगी जब तक कि ईरान बैकफुट पे नहीं जाता, और अपेरेंटली लगता नहीं है कि ईरान बैकफुट पे नहीं जाएगा। ईरान बैकफुट पे तब भी जा सकता है क्योंकि जो अभी ये मेरे ख्याल से मैंने तो पहली दफ़ा सुना है कि ये हुआ है कि जो टॉप के कमांडर्स फ़ौज के, एयरफोर्स के,
बाकी जो उनके साइंसदान थे सबसे बड़े बड़े जिनको निशाना 4 किया शहीद हुए गया, ऐसे एट अ टाइम। ऐसे लगता है ऐसे ही है कि दुनिया के जितने बाकी ममालिक भी हैं उनके साथ भी ऐसे ही है। वो उनके जो टॉप लीडरशिप है, टॉप साइंटिस्ट हैं या टॉप उनके जो थिंक टैंक्स हैं वो उनके निशाने पे हैं, तो जिसकी वजह से बाकी ममालिक खामोश हैं। तो इसी तरह अगर मैं नहीं समझता कि इस जंग का कोई हल हो सकता है सिवाय इसके कि वो एक दूसरे की बात माननी पड़ेगी, इनको दोनों मुल्कों को माननी पड़ेगी। हर किसी का मसला, हर मुल्क जो पंहिंजो मसलो आहे, कोई छा थो करे छा नथो करे, असांजो हुन सां कुझु बि न वञे, पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कंहिं मुसलमान मुल्क ते या कंहिं मुसलमान ते का परेशानी ईंदी आहे त सभु हिकु थी वेंदा आहिनि। ऐं ईअं ई असांजो नारो हुयो त जेको आहे फ़लस्तीन खे रिहा कयो वञे, फ़लस्तीन खे फ्रीडम ॾिनो वञे। ईअं ई असांजो नारो आहे त जेको आहे कश्मीर खे रिहा कयो वञे, कश्मीर खे हिकु आज़ादु मुल्क करार ॾिनो वञे। त जिथे जिथे असांजा मुसलमान भाइर भेनर जंहिं बि कुंड कुर्छ में रहनि था या तकलीफ़ में आहिनि, इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, बॉर्डर्स पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं बि कंहिं बि मुसलमान भाउ ते या भेण ते या बि इंसानियत ते किथे बि कंहिंखे बि का तकलीफ़ ईंदी त असां सभु उथी बीहंदासीं। असां कुझु करे त नथा सघूं, पर वर्बली मेंटली असां हुननि सां गॾु आहियूं। फिज़िकली नथा थी सघूं, पर असां हूअं ई हुननि सां गॾु आहियूं, पंहिंजी आवाज़ जे ज़रिए त हुननि सां गॾु थी सघूं था न। त इंसानियत माण्हू न विसारे। कंहिं बि अगरि इंसान खे तकलीफ़ अचे थी त उन सां गॾु उथी लाज़मी बि हो, उन जी आवाज़ ज़रूरु पढ़िजो। सर, आपसे मज़ीद भी और बातें करेंगे। हींअर तव्हां ॿुधायो त कुझु नई शाइरी जेका अॼुकल्ह लिखिजी रही आहे, जी जी त तव्हांजो छा ख़्यालु आहे त उन में अञा वधीक चेंज आणण जी ज़रूरत आहे या जीअं आहे तीअं ई हुजे? जेके नौजवान शाइर लिखनि था असांजा, त असां वटि शाइरी ॿिनि क़िस्मनि जी लिखी वञे थी। हिकिड़ी वज़न बार खां आजी, ॿी जेका सिर्फ़ु इस्म ऐं फ़िक्र ते मुश्तमिल आहे, कैसेटी शाइरी। त वज़न बार ते जेका असां शाइरी लिखूं था त उन में कलाकार खे ॻाइण में सवलाई थिए थी। उहा बि शाइरी जेका लिखी वई आहे उहा बि इज़ी आहे। मक़सदु त फ़िक्र बि दम हुजे न, यानी फ़िक्री लेवल ते बि उहा शाइरी पूरी हुजे। त कुझु दोस्त असांजा जेके आहिनि, जीअं फवाद कलवड आहे, अमजद मंगणार आहे, काफ़ी नौजवान शाइर आहिनि जेके लिखनि पिया हींअर। त उन्हनि जी शाइरी में जीअं वज़न बार जी पुख़्तगी आहे, अहिड़ीअ तरह माना असां चऊं था नौजवाननि खे घुरिजे त ईअं ई माना शाइरीअ में पुख़्तगी आणनि। ऐं जेका बिना फ़िक्र जे शाइरी आहे त उहा कंहिं कम जी न आहे। उनखे न गुलूकार जेको आहे सो सुठी धुन में ॻाए थो सघे, न ई हुन लाइ का आसानी आहे। ऐं हमेशह तव्हां ॾिसो वॾा नाला आहिनि शाइरी जी दुनिया में, शेख हयात, उस्ताद बुखारी, ताजल बेवस ऐं पंहिंजो अब्दुल गफ़ार तबस्सुम, तमामु सुहिणा नाला आहिनि। मक़सदु हिननि जी शाइरी तव्हां ॾिसो केॾे वॾे आली लेवल ते ऐं मयार ते वई, त मक़सदु हिननि जी शाइरी में उहे शयूं मुकमल आहिनि। सही। तव्हां उर्दू बि लिखियूं आहिनि? जी, उर्दू बि मूं नज़्मूं, कुझु सॉरी। शाइरी लिखी आहे, गज़ल लिखिया आहिनि। गज़ल लिखिया आहिनि, अच्छा। त उर्दू ऐं सिंधी में कमु करणु ॾुखियो आहे या सवलो आहे? उर्दू शाइरी बि सवली आहे, सिंधी बि। मक़सदु सिंधी थोरी ॾुखी आहे। हालांकि लिखी घणी सिंधी शाइरी आहे, पर उर्दू शाइरी थोरी इज़ी आहे। उहो छो? मतिलबु तव्हांखे उर्दू सवली थी लॻे, सिंधी अञा थोरी ॾुखी छो थी लॻे? असल में असांजी सिंधी जेका अल्फ़ाबेत आहे त उन में तव्हां ॾिसो त लफ़्ज़ घणा आहिनि, उर्दू में घटि आहिनि। ऐं उर्दू शाइरी जेका आहे त उनखे अगरि नंढी लेवल ते बि असां गज़ल खे खणंदासीं 4 सठ ते या 5 बंद ते, त उहो ठही वेंदो। अच्छा। ऐं सिंधी गज़ल में जेके रिक्वायरमेंट्स आहिनि, त हिकिड़ो जेको छो त शाइरी में जेको असां गज़ल लिखंदा आहियूं, सन्फ़ आहे गज़ल, त उन में हर हिकु शेर में हिकिड़ी असां सॼी ॻाल्हि मुकमल कंदा आहियूं। हिकिड़े बंद में मुकमल करणी आहे, या सॼी गज़ल में हिकिड़े बंद में शेर में उहा सॼी ॻाल्हि जेका आहे उहा असांखे मुकमल करणी आहे। ऐं उन में उन्हनि शयुनि जो बि ख़्यालु रखिणो आहे त हिन कहिड़े वज़न ते आहे, फ़ाइलुनि ते आहे, मुफ़ाइलुनि ते आहे, कहिड़े बहर ते आहे। ईअं न त ॿ जेके आहिनि लफ़्ज़ असां वज़न ते लिखियासीं, ॿिया वरी वज़न खां ॿाहिरि आहिनि, त इहो गज़ल जेको आहे ग्रामर में न ईंदो। यानी सही सही।
हींअर छा पिया ॿुधायो असांखे? हींअर तव्हांखे सिंधी गज़ल ॿुधायां त पोइ उर्दू ॿुधायां। सही। ख़ामोश रही थो छो छा यार सबबु आहे, ख़ामोश रही थो छो छा यार सबबु आहे, पियो दर्द सही थो छो छा यार सबबु आहे। जो तव्हां लिखियो आहे मूंखां पुछो था? हाँ गज़ल लिखियो आहे, सम्झो तव्हांजी अकासी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾिसो न। हर वक़्तु बिनल तूं जा ही नेण रहनि पिया था, हर वक़्तु बिनल तूं जा ही नेण रहनि पिया था, एॾो त रोई थो छो छा यार सबबु आहे। वाह। हर मुर्क ख़ुशी राहत आराम दुनिया जे खां, हर मुर्क ख़ुशी राहत आराम दुनिया जे खां, तूं दूर रही थो छो छा यार सबबु आहे। ख़ामोश रही थो छो छा यार सबबु आहे, हर पल ड्रहियो आहीं हर पल ठहियो आहीं, कंहिं पल न ठही थो छो छा यार सबबु आहे। हर रोज़ करे वादो तूं पंहिंजे हथनि सां ई सरमद, हर रोज़ करे वादो तूं पंहिंजे हथनि सां ई सरमद, हर रोज़ मञी थो छो छा यार सबबु आहे। ख़ामोश रही थो छो छा यार सबबु आहे। इहो मुंहिंजो गज़ल सोनू कुमार बि ॻायो आहे, ॿियनि दोस्तनि बि ॻायो आहे। सही। ॿियो हिकिड़ो गज़ल आहे, उर्दू गज़ल आहे, तव्हांखे ॿुधायां थो। वक्त के साथ बदला ज़रूर है, वक्त के साथ बदला ज़रूर है, चाहतों का खूब सिला ज़रूर है, हसरतें अब भी बाकी बसी रहीं, हसरतें अब भी बाकी बसी रहीं, धड़कने दिल अब भी हिला ज़रूर है, वक्त के साथ बदला ज़रूर है, इन हुजूमों में लगती नहीं ज़रा, इन हुजूमों में लगती नहीं ज़रा, महफिलों में मेरी गिला ज़रूर है, वक्त के साथ बदला ज़रूर है, कतई माना करो ना मिले जाम जो तू ज़ार हाथों से पिला ज़रूर है। वाह वाह वाह। यूं खफा हुए सरमन पता नहीं, यूं खफा हुए सरमन पता नहीं, दूसरा कोई उन्हें मिला ज़रूर है, वक्त के साथ बदला ज़रूर है, चाहतों का खूब सिला ज़रूर है। हिकिड़ो ॿियो बि उर्दू ई गज़ल आहे, तव्हांखे मां ॿुधायां थो। उसकी रंजिशों का मलाल कैसे करें, उसकी रंजिशों का मलाल कैसे करें, टूटा हुआ ताल्लुक़ अब बहाल कैसे करें, वो तो हमसे है खफा सुनेगा नहीं, वो तो हमसे है खफा सुनेगा नहीं, हम उससे ऐसा सवाल कैसे करें, वो तो सुंदर से कई दफ़ा है सुंदर, वो तो सुंदर से कई दफ़ा है सुंदर, उस सुंदरता का ख्याल कैसे करें। काफ़ी अरसे से रही अच्छी दोस्ती, काफ़ी अरसे से रही अच्छी दोस्ती, अब मोहब्बत हुई है ये हाल कैसे करें। इहो त तव्हां नए आशिक जो हाल बयान इहो नए आशिक जो जेको हाल आहे, हाल बयान करे छॾियो बिल्कुलु तव्हां। बिल्कुलु। मुद्दतें गुज़री इम्तिहान चलता रहा, मुद्दतें गुज़री इम्तिहान चलता रहा, उल्फत उरूज का अब जवाल कैसे करें, एक उसके प्यार में जिंदा है सरमद, एक उसके प्यार में जिंदा है सरमद, यूँ हम भी विसाल कैसे करें, उसकी रंजिशों का मलाल कैसे करें, टूटा हुआ ताल्लुक अब बहाल कैसे वाह करें। ज़बरदस्त ज़बरदस्त, वेरी नाइस वेरी नाइस। मूंखे लॻे थो इलाही दिलि जे वेझो आहे, कुझु त सोचे लिखंदा हूंदव। जी जी बिल्कुलु, बसि कुदरती हिकिड़ो ख़्यालु अची वेंदो आहे, शाइरी को वक़्तु मुक़ररु न आहे, जॾहिं यादि ईंदी आहे तव्हांखे कंहिं शइ जी ओड़ी महिल मन ख़रालंदा अलाम थी अचे थी। इहा शइ जेका आहे न त शाइरी तव्हां ॾिसो कॾहिं कॾहिं नंढा शाइर जेके पर हूंदा तव्हांजे मुर्क जेको आहे न, तव्हांजे फेस एक्सप्रेशन जो साथ नथी ॾिए। इहो वधी मां चवां थो त पहिरों शाइर आहे जेको इहो खिलंदो वरितो आहे, उहो ई थी चवां न। शाइर वीचारा सफ़ा मासूम, मन ईअं लॻे थो वतन काड़ गुम। अच्छा तव्हांखे एॾी मुर्क ज़रूरी आहे। एॾी मतिलबु मूंखे न आहे ख़बर तव्हांजी एज छा आहे, पर मूंखे लॻे थो काफ़ी नंढी उमिरि खां ई तव्हां लिखणु शुरू कयो आहे, पर अहिड़ो कहिड़ो रोग लॻो हुयो तव्हांखे जो तव्हां न न रोग त कोई बि न लॻो, हे हिकिड़ो शेरो शाइरी जी कुदरती तरफ़ आयो। न न ऐं आयसि कोन, हिकिड़ो कुदरती अचिणो हुयो। मक़सदु त हिकिड़ो अंदर में हिकिड़ो ख़्यालु आयो त लिखिजे शाइरी, जीअं पोइ थोरी घणी
इन ते रिसर्च कई शाइरी कीअं कबी आहे, हुन जा क़ाइदा कानून छा आहिनि, कीअं लिखबी आहे, ऐं किताब जेके पढ़िया आहिनि। ऐं मुंहिंजो हिकिड़ो बुक्स शाया बि थियल आहे गॾियल शाइरी जो, कविता आहिनि करमोड़िया, ऐं काफ़ी मूं आर्टिकल्स बि अख़बारनि में लिखिया आहिनि। ऐं इंडिया जे अख़बार ताईं बि मुंहिंजी माना आर्टिकल्स, जीअं काविश मैगज़ीन थी वियो, आज़ाद दास्तान थी वियो, ईअं काफ़ी माना शौक़ु थियो लिखण जो। इंडिया में पंहिंजो सिंधियुनि खे वॾो असां त हाणे विया थी आया आहियूं, पंहिंजे सिंधी म्यूज़िक हुजे, आर्टिस्ट हुजे, वॾो असां सर वॾी मोट था ॾियनि उते जा माण्हू जेके असांजे सिंधी आहिनि उते जेके दीवान कम्यूनिटी आहिनि, जेके एडिटर आहिनि सिंधी अख़बारनि जा, त उहो सुठो रेस्पॉन्स ॾियनि था। हालांकि 5 साल अॻे त एतिरो को नालो बि कोन हुयो शाइर जी तुंहिंजा, मक़सदु तॾहिं बि कंहिं ज़रिए हुननि पोइट्री मुंहिंजे फेसबुक ताईं पेस्ट करे पंहिंजे अख़बार में शाया कई। उहा ईंदी आहे हफ़्ते में, वीकली। जी जी ईअं काविश उतां मैगज़ीन जा इलाही असांजा जेके सिंधी भाउ भेण आहिनि इलाही एप्रिशिएट कंदा आहिनि, ऐं जेको आहे हू पाण बि चाहींदा आहिनि त असांजा आर्टिस्ट उते वञनि, उन्हनि सां गॾु मिलनि। सो जॾहिं बि दुबई में गॾियल कोई बि फंक्शन थींदो आहे त उते उन्हनि सां मुलाक़ात बि थी वेंदी आहे, त उन्हनि जी इहे ख़्वाहिशूं ईअं पूरी थी वेंदियूं आहिनि। पंहिंजे सिंध जे आर्टिस्ट सां आदि उते वॾो प्यारु कंदा आहिनि। हिंदुस्तान में या दुबई में जे चओ था न, जो असां त वरी ॾिसी आया आहियूं, महसूसु करे आया आहियूं जिते उते स्टेज प्रोग्राम्स बि कया तव्हां? जी जी इंडिया वञी बिल्कुलु। कीअं मोट मिली उते? ॿुधायां थो न, तमामु प्यारु मिलियो उते। मतिलबु आर्ट जो हिकिड़ो क़दुरु आहे, इहो सच आहे। फ़नकार ॻाईंदड़ हुजनि या आर्टिस्ट हुजनि, जेकी बि फील्ड आहे न पंहिंजी, पोइ जे ॿुधो त चवंदा आहिनि त उनखे हिकिड़ो सिंधी में चवंदा आहिनि त आर्ट खे भॻवानु करे पूजींदा। इहो सच आहे, आर्टिस्ट जी वैल्यू आहे। असां वटि बि आहे, ईअं न जो असां वटि न आहे, पर कुझु इशूज़ आहिनि अञा आर्टिस्ट खे जेके खपनि। असां वटि हिते आर्टिस्ट, सिंगर, डायरेक्टर तमामु बहितरीनु आहिनि। उनखे बैकअप अगरि थोरो मिली वञे न, प्लेटफॉर्म नथो मिले। उते प्लेटफॉर्म आहिनि, ऐं मतिलबु आर्टिस्ट त ईअं सम्झो हिकिड़ो सफ़ीर आहे न हर मुल्क जो। असां उते वञूं या उतां जा हिते बि न आहिनि, उतां जा सिंगर हिते बि न आहिनि, उहे हितां प्यारु वठी वेंदा आहिनि। पर उहो जॾहिं कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि, असां हाणे जीअं वियासीं, मां साल अॻ में वियुमि, हाणे बि असांजी तयारी त कुझु इशूज़ जे करे वरी अलाह कोन्हे मोदी कई सिधो कंदो, जे न कयसि त मुंहिंजे हथु आयो त मां पाण कंदोमांसि, सभु कंदासीं न। ऐं छो त हिकिड़ी शइ मां ज़रूरु चवंदुमि, मुंहिंजो तालुको आहे कंदकोट सां, सिटी सां। हिन टाइम असांजे शहर ऐं ज़िले जा हालात तमामु सम्झी सघो था त ख़राबु लॻा पिया आहिनि। पोइ कंहिं सुवालु कयो त यार तव्हां कंदकोट छॾे, मिट माइट असांजा इंडिया में बि आहिनि, त हालात तव्हांजा ख़राबु नी, तव्हां इंडिया निकिरी अचो। पोइ हुनखे जवाबु हिकिड़ो ई ॾिनुमि, मां यार सिंध सॼी पाकिस्तान असांजी धरती आहे, असां अॼु खां हिते नथा रहूं, असां 7 सालनि खां असांजा वॾा या असांजी पैदाश हिते आहे। मां त हालात कहिड़ा बि थी वञनि, इहे हूंदा आहिनि झट घड़ी जा सिधा थी वेंदा, पर धरती सां मुहबत आहे, पंहिंजी ॿोली सां मुहबत आहे, पंहिंजे पाकिस्तान सां मुहबत आहे। मां कंदकोट छॾे कराची नथो अची सघां त मां इंडिया कीअं वेंदुसि? सो इहो सच आहे। बसि इहो दुआ बि कयो, ऐं सभु ॾिसंदड़नि खे बि चवंदासीं त बाबा असां लाइ दुआ कयो, हा असांजे शहर ऐं असांजे ज़िले लाइ अमन थी वञे। सर इंशाअल्लाह अल्लाह साईं बहितर कंदो, सॼी सिंध अमर जे लाइ, असांजे पाकिस्तान जे हक़ में अल्लाह साईं बहितर कंदो, ऐं इंशाअल्लाह हालात बहितर थींदा, दुआ आहे असांजी। अच्छा, मूंखे ख़बर पई आहे त तव्हां थोरो घणो झुंगारींदा बि आहियो, धोखो त तव्हां ॾिनो, तव्हांखे झुंगारणो हुयो, पर ख़ैर आहे। मां वरी ईअं आहे न, अधी जे ॻाइणु शुरू कयुमि त मां अकेलो ईंदुमि, तव्हां सभु थी वेंदा, न त ख़ैर असां सभु वेंदासीं। ख़ैर असां बि थी सघे थो ॻाइणु शुरू करे छॾियूं, कुझु त ॿुधायो, थोरी एंटरटेनमेंट बि ज़रूरी आहे, अञा तव्हांखे डायलॉग्स बि ॿुधाइणा आहिनि, तव्हांखे वञा परफॉर्मेंस बि कराइणी आहे मूंखे। असुलु कमु उहो आहे जेको असां पाण मुंझा वेठा आहियूं त कुझु त थिए। न मां अचां थी, बिल्कुलु अचां थी, न त पहिरियां मां तव्हांखां कुझु ॿुधी वठां, उन खां पोइ। असल में ॻाइणु म्यूज़िक सां प्यारु आहे, बचपन खां ॿुधंदा अचूं पिया, म्यूज़िक जी का बि ज़बान न हूंदी। ऐं जीअं अधे ॻाल्हि कई, असांजो प्यारो सिंगर भगत सोनू कुमार असांजे सिंध जो लीजेंड आहे, असांजे पंहिंजे दीवान कम्यूनिटी में। सो मुंहिंजे हुनजो 7-10 सालनि खां गॾु परफॉर्मेंस कंदा आहियूं। सो असां खां त उहो 1000 गुना भलो आहे। जीअं असां वटि म्यूज़िक उस्ताद इनायत साहब वेठो आहे, असां सां हिननि बि परफॉर्मेंस गॾु कयूं आहिनि। बसि चवंदा आहिनि न, सुरीले सां रही करे, सुरीला आहियूं कोन पर कोशिशि कंदा आहियूं, माना थोड़ा। सोनू कुमार असांजो प्यारो आहे। बसि 2 लफ़्ज़, ऐं स्टेज खां वठी मंज़ूर सखीरानी साहब जा फैन रहिया आहियूं, तमामु हिकिड़ो असांजे सिंध जो लीजेंड सिंगर आहे। सो कोशिशि कंदासीं 2 लफ़्ज़ जेके आया, जेका ते खुटी वियासीं अधी त माज़रत लफ़्ज़नि में,
ख़ैर सो उस्ताद इनायत जो लफ़्ज़नि में तव्हां कॉमेडी जेके कंदा आहियो तव्हां कॾहिं बि नथा कॾहिं खोटी नथा सघो। खोटी ॻाइण में अदी हा न, ॻाइण में बि में न चओ खोटंदो बाक़ी ज़रूरु। ॻाल्हियुनि में कोन था खोटी सघो तव्हां। सो उस्ताद इनायत खे अर्ज़ु कंदासीं उस्ताद तव्हां वॾे वॾे सुरीलनि सां हलायो अॼु असां सां हलायो त ख़बर पइजी वेंदी बाबा जी भाई। तूं मनी मनी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾिया तूं मनी मनी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾिया हिकु तक सां दिल न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे हिकु तक सां दिल न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे जे निभाइजे त थी जवान मां त मिंथ थो करे छॾिया तूं मनी मनी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾिया मां त मिंथ थो करे छॾिया हा मां त अर्ज़ु थो करे छॾिया हिकु त कंहिंसां दिल न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे हिकु त कंहिंसां दिल न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे जे निभाइजे त थी जवान मां त मिंथ थो करे छॾिया ओ मां त अर्ज़ु थो करे छॾिया अब्बा उबरो उस्ताद महिरबानी उस्ताद जे करे वरी सां बि रिपीट कराए छॾियो महिरबानी नेठ उस्ताद खे अर्ज़ु करिणो पइजी वियो ज़बरदस्त न न सुठो सुठो तमामु तमामु बहितरीनु साईं ज़बरदस्त कमाल मज़ो आयो मज़ो आयो बहरहाल सोनू कुमार ताणे विषय आहे सोनू बि मिड़ेई माशाल्लाह गुनगुनायो पर हर गुलाब जी चयो। ख़ुशबू पंहिंजी आहे न ऐं शुक्र आहे मुंहिंजे ॻाइण वेर तव्हां सभु वेठा बि आहियो अच्छा मां त इंजॉय पई कयां जेका अञा ॻाल्हि तव्हां ॻाईंदो अञा असां वेंदासीं असां हली वियासीं मां तव्हांजी इहा ॻाल्हि ब्रेक खां पोइ जी 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 ओके इजाज़त ब्रेक लाज़मी आहे बाबा ब्रेक खां सवाइ वरी जी त पोइ तव्हां पंहिंजे अंदाज़ में ब्रेक वठो अदी मां तव्हांजी इजाज़त आहे हा हा बिल्कुलु बिल्कुलु साईं अदी जीअं चयो त ब्रेक लाज़मी आहे सोच ही ब्रेक लॻंदी त वरी असां सभिनी जो सॼो सिस्टम ठही वेंदो आहे सो इन जे लाइ वठंदासीं हिकिड़ी शॉर्ट नंढड़ी ब्रेक ब्रेक रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम आ 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 रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम
तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगन भरी शाम में भई तव्हांजो जेको असल कमु आहे स्टैंड अप कॉमेडी या जीअं तव्हां कॉमेडी कयो था त जेको आहे हूअं त तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी वई गानो बि ॿुधोसीं पर हाणे तव्हांजा असली रंग असांखे ॾिसणा आहिनि त तव्हां प्लीज़ असांखे थोरी स्टैंड अप कॉमेडी कुझु करे ॾेखारियो हाणे हिते उथी त नथा सघूं न सिर्फ़ु माइक लॻा पिया आहिनि और जी। उथां पोइ वेही करे सघूं था पिया छो माइक जी, जी। इजाज़त नथो ॾिए उथण जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे ॿधी छॾियो आहे अॼु ईअं जो असां हाणे वियासीं दुबई पोइ मुख़्तलिफ़ तव्हां सां होटलनि ते हलंदा आहियूं पंहिंजी फैमिली सां या चकर हणंदा आहियूं पंहिंजे पाकिस्तान में त VIP होटल बि आहिनि कुझु ढाबा बि आहिनि हाणे असां वरी पंहिंजे इलाइक़नि जा हरियल आहियूं ढाबनि जा पोइ बहरहाल असां उते होटल हो वॾो दोस्त सोनू गॾो पंहिंजो उते जो विया त अंग्रेज़ बि वेठा हुजनि सभु वेठा हुजनि त मूंखां वरी दोस्त पुछियो बाबा छा खाईंदे मां त बाबा असां हरियल आहियूं दाल ऐं चांवर ते दाल चांवर घुरायो विटामिन B और C के साथ अच्छा खणी वियो आहे मुंहिंजे साम्हूं वरी ॿ अंग्रेज़ वेठा हुजनि अच्छा जीअं खणी आयो त हाणे तव्हां असां हरियलूं ॻोठनि जा न हाणे भले सां केतिरो बि असां तरक़ी कयूं एडवांस पर असां कुझु शयूं अहिड़ियूं जेके ताईं न दाल छॾियूं चांवर मां चवंदी आहियां हथ सां हा जेको इहा ई ॻाल्हि अथव दादी चमचो वमचो असांखे कोन हलंदो आहे दाल चांवर उहो में जीअं जो वेठा हुआ त उहो डिश विश सॼी ठाहे त मां पहिरियों चांवरनि खे सिधो कयुमि प्लेट में जीअं न रोड ते बिजरो सिधो कंदा आहियूं दाल खणी जीअं विधुसि मां चांवरनि में त ॿिन्ही खे मिलायां पियो बिजरो ऐं सिमर त हमरा अचे पियो भला भित ठाहींदो छा हाणे साम्हूं जेको अंग्रेज़ वेठो हो न उहो अंग्रेज़ अदी उतां उथी आयो मां अॼु खावां पियो उथी आयो मूंखे चई हलो व्हाट इज़ दिस मां तो अखियूं पटे ॾिस दाल चांवर त मां अॼु खाइणी चए पियो मिस्टर नो नो मां संगत खे चयुमि बिल असां ॾींदासीं हे नो नो छो थो करे पियो दुबई जहिड़े मुल्क में मां तो व्हाट इज़ प्रॉब्लम चए पियो नो प्रॉब्लम दिस इज दिस चमचा मां तो नो चमचा This is this God's gift is the chambo chambo. chambo chambo. पूछे पियो मतिलबु इंग्लिश में पुछे पियो कीअं खाईंदा मां तो जस्ट 1 मिनट लुक मी ऐं ॾिस सिक बि सायूं मां अञा जीअं अधी हीअं बेलचो भरे ठका थो चांवरनि में कढाए हीअं जो विधोमांसि त हाणे अधु चांवर अधु अंदरि वात में अधु वरी भित खे लेपो लॻी वियो त मूंखे चांवर दाल जो हिते लॻी विया त अंग्रेज़ वरी मूंखे टिशू खणी ॾिनो चए पियो दिस इज़ टिशू सफ़ाई मां तो नो टिशू टिशू तव्हां पैदा कयनि असांजा वॾा भित साम्हूं ॿुधा विया चए पियो तव्हां सफ़ाई कीअं कंदा हो मां तो बाबा अॼु ताईं असांजी सफ़ाई ईअं ई आहे परदो हुजे न हुजे माना नकु जीअं साफ़ु कंदा उनखां पोइ मक़सदु तव्हां फीमेल आहे वधी मां ई बचड़े नारो आहियां लेडीज़ खे जेको आहे न अदी काथे मैयत ते बि वञिणो हूंदो न हाली मेकअप माना ज़रूरु कंदी हाणे कंदकोड़ में मुंहिंजो मिटनि जो थी वियो कज़ी हो लाजमेड़ वञूं पिया लेट थिए पई त मां वरी पुट खे चयोमांसि यार मम्मी खे सॾु घर त हलूं देरि थिए थी पई अंदरि वियो मोटी आयो चई पप्पा मम्मी त मेकअप करे थी मां त पुट चवे त मैयत ते वञिणो आहे शादी ते न वञिणो आहे अच्छा मेकअप जा बि क़िस्म थो हिकिड़ा ज़ाल मुड़ुस विया कंहिं इवेंट्स शादी में पोइ शादी हाल कुझु बंदि हूंदा आहिनि की ओपन हूंदा आहिनि पोइ हिकिड़ा ज़ाल मुड़ुस विया नंढड़ो ॿारु पंहिंजी मम्मी जी गोदी में वेठो थियो त उनजे मुड़ुस खे फ़ोन अची वई त हीअं उथी जो वियो त 2 मिंटनि में बरसाति पइजी वई बरसाति जीअं पइजी वई त साईं माई जो मेकअप ईअं हलाए पियो ॼण भित को चूनो लहंदो अचे पियो त नंढड़ो ॿारु बि हीअं तकेसि पियो चओ चएसि पुट मां तुंहिंजी मम्मी आहे न कूड़ी मम्मी न मेकअप उहो ई न सुञाणेसि पियो 2 मिंटनि खां पोइ जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु मोटी आयो न सीट साॻी हुई उते ॾिसी छॾियो वियो हिकु दफ़ो वरी मोटी आयो हाणे पंहिंजी घरवारी खे न सुञाणे पियो त घरवारी ॾिसेसि पई चए मां चए तूं न आहे सच ॿुधाए भेण मुंहिंजी हिते ज़ाल वेठी काॾे वई आहे इहो त ख़ैर बदनाम कयो वियो आहे औरत खे ईअं बि नाहे हूंदो न न ईअं ॿुधो न मेकअप में एॾो चेंज अची पर अदी असांजा मर्द बि घटि न आहिनि ईअं न औरत मर्द बि घटि न आहिनि जेको वरी 2025 जो दौरु हले थो न लेडीज़ वीचारी मेकअप थोरो वधि में फेयर एंड लवली हणंदी हे मसाज थींदो ऐं असां वारा नौजवान छोकिरा वरी ऑर्डर ॾींदा आहिनि हा 2 किलो फेयर एंड लवली त खणी आहे तौर ते ऐं वारनि जी डिज़ाइन वरी अॼुकल्ह अहिड़ियूं अची वियूं नी जो मां वियुमि सैलून थियणु कराची में जीअं वेठुमि मूंखे चइबो भाई कौन सी कट बनाए मां तो बाबा कट क्या वंडी बना दूं
त मूंखे चए पियो कटोरा कट आई आहे, माना उर्दू में चए पियो त कटोरा कट। मां तो कटोरा कट छा, कटोरो हुते रखी न लीका पाईंदी छा, मां तो छा कंदे बाबा। अच्छा अंग्रेज़ आयो कंदो कोड़ी, वरी सचो किसो थो वधे। अच्छा मुंहिंजो कज़न पढ़ंदो आहे ऑस्ट्रेलिया में, साल खण थियो आहे, उन सां अंग्रेज़ आया हिते घुमणु। हाणे असांजा इलाइक़ा कंदकोट कशमोर कुझु इशूज़ आहिनि सफ़ाई जा, नालियूं खुलियूं पियूं नी। अच्छा ॿी ॻाल्हि ॿुधायो त असां जॾहिं दुबई वियासीं या आउट ऑफ कंट्री 2-3 मुल्क घुमी आया आहियूं, अलाह जो शुक्र आहे घुमायो तंहिं फ्री में, पैसा पंहिंजा न भरिया नी। उते जो वेंदा आहियूं त जानवरनि सां जी सीधा थी वेंदा आहियो। उते जानवरनि सां प्यारु कंदा आहिनि, जानवरनि सां प्यारु हिते बि कंदा आहिनि। मां बि एनिमल लवर्स आहियां, मूं वटि बि 2 कैट्स आहिनि। त उते तव्हां ॾिसो न शॉपिंग मॉल, कुतनि जा शॉपिंग मॉल, स्विमिंग में कुता, ओ ॾाढो माना शैम्पू बम्पू। ऐं असां वटि हिते कुतो वीचारो मासूम सॼो ॾींहुं रुलियो पिनियो, मां वांगुरु सनड़ो बुख ते घिटी में सुतो पियो आहे न। ऐं असां वारा माण्हू ईंदा आहिनि, ईंदे ईंदे ठकाल त ठा कुतो उथी चवंदो नी बाबा मां छा कयो, मां सुम्हणु तॾहिं मां कई थिए। मक़सदु चवण जो त जानवरनि सां प्यारु करणु घुरिजे। सो बहरहाल उतां स्टार्ट कंदासीं त अंग्रेज़ आयो कंदो कोड़। ॿाहिरि मुल्कनि में बि साॻियो ई कारोबार आहे, सब्ज़ी जा दुकान, फ्रूट्स या मिठाई स्वीट्स साॻा ई उते आहिनि, पर उते डिसेंट माहौल में रखियल आहिनि। असां वटि मिठाई जे दुकान ते कस्टमर घर जेको ज़िले जूं मखियूं ईंदियूं आहिनि, हिकु मख पूरी बिरादरी घुराईंदी आहे, तूं जलियो आहे तूं छॾियो आहे। जॾहिं उते सॼो शहर मां घुमायोमांसि त दुकान ते बीठी अंग्रेज़ परेशान थी वियो, मिठाई जे दुकान खे ॾिसे पियो। ॼमूं, रसगुल्ला, पेड़ा, समोसा, पाण स्पाइसी शयूं घणियूं खाईंदा आहियूं। त पहिरियों मां अंग्रेज़ पुछो, हाणे को असां थोरो पंजो पाण भित टपी पढ़िया ऐं अंग्रेज़ी घटि ईंदी आहे, त पहिरियों ॼमुनि ॾे इशारो कयईं, चलो मिस्टर राजेश कयो व्हाट इज़ दिस, मां तो दिस इज़ द ॼमू इज़ द ॻाढ़ो ॻाढ़ो। मां तो मरी विया थी हाणे। फिरियो रसगुल्ले ॾे, चयो दिस इज़, मां तो दिस इज़ द रसगुल्ला इज़ द मथो टोपी पातल आहे। जेको टोपी मीन्स मां तो टोपी इज़ द मलाई मलाई। अच्छा घोटगी यानी पेड़ा मशहूरु, पेड़ो वीचारो वरी एॾो मासूम अथव ख़ुदा जो, मां दुकान ते तव्हां ॾिसो न पेड़ो वीचारो ईअं सुम्हियो पियो ॼण पुठी में फुरड़ी निकिरी आई, मासूम। अच्छा जलेबी, जलेबी ॾिसो न खाइणो सवलो आहे, जेको वरी ठाहे थो न उनखे ख़बर आहे पूरी एप ते नक्शो कंदो आहे। जलेबी खे मां ॾिठे त अञा परेशान, मूंखे चए पियो व्हाट इज़ दिस, मां तो दिस इज़ दिस कराची बाईपास फिरी गिरी हिते ईंदी आहियां। हाणे आयो पकोड़नि ते, पकोड़ा संबोसा, मेन मसइलो हिते आहे दी। हाणे अंग्रेज़ घटि खाईंदा आहिनि मिर्च, मूंखे माना चए पियो खाइणा आहिनि, मां तो इहो न खाओ न खाओ, सियाणो थी असां खाई खाई 20 जो संबोसो खाईंदा आहियूं, 50 जी राइज़िक खाईंदा आहियूं, 70 में संबोसो पइजी वेंदो आहे असांखे। अंग्रेज़ खाधो पकोड़ो, पकोड़ो त खाधे त लॻसि मिर्चां करे पियो, ओ सी मां त थोरो बि सियारो अचण वारो आहे बि। वरी खैं पकोड़ो पटाटे वारो, हिकिड़ा पटाटे वारा पकोड़ा थींदा आहिनि न, पकोड़ो ईअं खोलियईं त पटाटो अंदरि ॾिसे परेशान थी वियो, चई पियो दिस इज़ पटाटो पकोड़े में कीअं, मां तो दिस इज़ पटाटो पकोड़े में ईअं जीअं सियारे में असां कंबल में 3 भाइर गॾु सुम्हिया पिया हूंदा आहियूं। ऐं 3 सहेलियूं वेठियूं वधी, 3 सहेलियूं पाण में कचहरियूं करनि पियूं। हिकिड़ी सहेली चयो, अई भेण ॻाल्हि त ॿुध, मूंखे न मुड़ुस कार वठी ॾिनी आहे। चयो हा वाधायूं हुजनी। अच्छा कहिड़े कलर जी, चई मूंखे वठी ॾिनी अथई ब्लैक कलर जी। चई भला पोइ ब्लैक कलर जी तूं कार छो वरिती, चई अधी मां इन जे करे वरिती आहे त मुंहिंजे मुड़ुस जा वार जेके आहिनि न ब्लैक ब्लैक आहिनि। चई ठीकु आहे। वरी ॿी चई अदी तूं ॾे हाल छा वरितो आहे, चई मूंखे बि मुड़ुस गाॾी वठी ॾिनी आहे। चई तूं कहिड़े कलर जी वरिती आहे, चई मां वरिती आहे वाइट कलर जी। चई छो चरीअं जो वाइट कलर जी छो वरिती थी, चई मुंहिंजे मुड़ुस जा वार आहिनि द वाइट वाइट। त 3 वीचारी वरी चुप कयूं वेठी, ॼणो घर ॿुॾी वियो अथसि। पुछऊं भेण तूं त ॿुधार न, चई मांखो न पुछो। चई भेण तुंहिंजे मुड़ुस तोखे छा वठी ॾिनो आहे ॿुधाए, चई मुंहिंजे मुड़ुस मूंखे ट्रैक्टर जी ट्राली वठी ॾिनी आहे। चई ट्रैक्टर जी ट्राली तूं छा कंदी आहे, उनखे त छत ई कोन्हे। चई तॾहिं त चवां थी मुंहिंजो मुड़ुसु ठोड़ो आहे। सो इहे इशूज़ आहिनि अदी। ऐं ख़ासि करे पंहिंजे सिंधियुनि में हिकिड़ो रस्म रवाज़ आहे, जॾहिं बि को महिमान ईंदो आहे न पोइ कोशिशि कंदा आहियूं त महिमाननि जी अगरि डिश लॻंदी आहे, असां ॿारनि खे पहिरियों सम्झाए छॾींदा आहियूं त वञी खाओ। हा खाईंदो न, माना उहे खाओ त महिमान जे अगरि डिसिप्लिन हुजे। त रसगुल्ला पिया, सभु शइ पई, पिस्ता बादामियूं पयूं, महिमान वेठो त ॿार वरी अचो मथो हाणे, उनखे पीउ जे पादरनि जो बि भउ हुयो। हाणे त महिमान वेठो आहे, नंढिड़ो ॿार हिते सामान पियो आहे,
वो महिमान खाए थो त महिमान नंढड़े खे चयो पुट हिकिड़ो पिस्तो खा, पप्पा ॾे तके पियो। उन चयोसि न, चुप थी वियो। वरी चयोसि संबोसो खा, वरी पप्पा ॾे हिकिड़ो। उन चयोसि न, हाणे मोकिलाणी महिल जंहिं महिल महिमान उथियो न, चई पुट पिस्ता तूं खा न, त नंढड़ो ख़ौफ़ खां चएसि पियो, मुंहिंजो पप्पा ख़ौफ़ खां चएसि पियो, चए साईं तव्हां खाओ, मुंहिंजो पुटु डेली खाईंदो आहे। नंढड़े खे बि कावड़ को चए छॾ पप्पा कूड़ ॻाल्हाए थो, घर मां ई अॼु वठी आयो आहे। ज़बरदस्त या स्टैंड अप कॉमेडी माशाल्लाह इलाही माण्हू करे रहिया आहिनि, चाहे उहे उर्दू स्पीकर्स हुजनि चाहे पंहिंजा सिंधी हुजनि, पर ॻाल्हि इहा आहे त उन में ॾाढो ख़्यालु रखिणो पवंदो आहे मयार जो बि ऐं लफ़्ज़नि जो बि इलाही ख़्यालु करिणो पवंदो आहे। कोशिशि हुजनि त जंहिंखे का तकलीफ़ न अचे, अवॉइड न हुजे। हा न बेहतरीन माशाल्लाह, ऐं अल्लाह से अञा भी कामयाबी तव्हांखे नसीब करे। सर आपसे एक सवाल लाजमी करना चाहूँगी कि जैसे अभी आप माशाल्लाह से हज करके आए हैं, तो आप कुछ सजेशंस दें कि आगे के लिए क्या करना चाहिए, कौन सी ऐसी चीज़ें जो बेहतरी की तरफ जाएं। देखिए जी, जो हज होता है तो उसमें 3 स्टेक होल्डर होते हैं। एक तो गवर्नमेंट ऑफ सऊदी अरब होती है, दूसरा जो जिस मुल्क से लोग जाते हैं उस मुल्क की गवर्नमेंट होती है, हमारी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान है, और तीसरा हजाज जो होते हैं वो ख़ुद होते हैं। इन तीनों के लिए मेरे जहन में कुछ सजेशंस आ रही हैं। और गवर्नमेंट ऑफ जो सऊदी अरब है उसके लिए तो सिर्फ ये है कि वो उनकी गाइडेंस जो थी ना वो बहुत फुकदान था उसका। वो जो कुछ प्ले कार्ड होते हैं या बोर्ड्स होते हैं या लोगों को बताया जाना है कि लेफ्ट जाना है, राइट जाना है, किधर जाना है, वो बहुत कम था। बाकी उनका बहुत ज़बरदस्त सिस्टम था, सिर्फ और सिर्फ ये चीज़ कम थी, क्योंकि अभी घंटे लगातार उनकी छाइयों पे तो ख़त्म नहीं होगी, मगर ये एक चीज़ थी वो बहुत उसमें कम थी। और दूसरा गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान की तरफ से ये था कि अभी तक कोई हमें पता नहीं चला कि पाकिस्तान को कोटा मिला था 1,88,000 हजाज का, जिसमें से एक कम 90,000 सरकारी उस पर जाने थे स्कीम के ज़रिए, और एक कम 90,000 प्राइवेट जाने थे। तो पहले तो सरकारी के लिए जब उन्होंने डेट दी तो उसमें वो लोग पूरे नहीं हुए, फिर दोबारा उन्होंने डेट बढ़ाई तो लोग फिर पूरे नहीं हुए, फिर 30 दफ़ा उन्होंने कहा जल्दी और जो आएगा भेज देंगे, फिर जाके बड़ी मुश्किल से उन्होंने 89,000 पता नहीं कैसे पूरे किए। और उस वजह ये थी कि हज के पैसे बहुत ज़्यादा थे, तकरीबन 11 लाख रुपए पर हाजी उसका ख़र्चा था। दूसरा जो उन्होंने 89,000 प्राइवेट सेक्टर को दिया तो उसमें से मेरे ख्याल से कुछ 26,000 गए हैं, और बाकी 67,000 जो हैं वो 63,000 शायद वो नहीं जा सके। उसकी क्या वजह हुई, कोई क्या कहते हैं, कोई टूर ऑपरेटर जो हज ऑपरेटर है, ट्रैवल एजेंट है, उनके ऊपर इल्ज़ाम लगाते हैं, कोई हुकूमत के ऊपर इल्ज़ाम लगाते हैं। इस चीज़ को अगर क्लियरली किसी तरह से हुकूमत बयान कर दे कि क्या वजह हुई कि उन लोगों ने पैसे भी जमा कराए और सरकारी आज से ज़्यादा पैसे 13, 14, 15, 20, 25 लाख रुपए उन्होंने जमा कराया हुआ, उनके पैसों का क्या होगा, उनको पूरे मिलेंगे तो कब मिलेंगे, तो वो पैसे मिलेंगे तो कहाँ से मिलेंगे, क्या वही लोगों के टैक्स के पैसे मिलेंगे जो हैं हुकूमत देगी, या हुकूमत कहाँ से देगी पैसे, अगर हुकूमत अपने पास से देगी, या जिन लोगों ने उनसे पैसे लिए हैं वो सारे के सारे वो लोग ही वापस करेंगे, इसके बारे में अभी तक कोई कन्फर्मेशन नहीं है। और तीसरा ये है कि जो हुकूमत पाकिस्तान है वहाँ पे बहुत ज़्यादा अमला भेजा था मावनीन के तौर पर, वहाँ पे मावनीन ने कोई काम नहीं किया। उनसे पूछा गया है हम मेरा अपना मावन, तो उन्होंने कहा जी हम 188 बंदों पे हमें रखा, हम क्या करें, आप बताएं हम क्या करें। कोई उन्होंने इन्फॉर्मेशन ना दे सकी, कोई उन्होंने ये नहीं बता सका कि आप हमारे पीछे आएँ, हमारे साथ चलें। और यानी कि वो एक आदमी आपने भेज दिया जो कि गैर ज़रूरी था, वो किस खर्चे पे गया, गवर्नमेंट ने कहाँ से भेजा, उसका ख़र्चा वही टैक्स के पैसों से भेजा, तो उसको नहीं भेजना चाहिए था। और मेरा ख्याल है जब हम कैलकुलेशन करते हैं अगर 188 पे एक था तो 1,88,000 पे 1000 बंदे गए होंगे, तो वो 1000 बंदों का ख़र्चा बर्डन था गवर्नमेंट पे। बाकी अस्पताल का बहुत अच्छा सिस्टम था, पाकिस्तान ने अपना अस्पताल भी कायम किया था, डिस्पेंसरियाँ भी थी, बेहतर थी, मगर वो किसी जगह पे जाके वहाँ भी कुछ मसले मसाइल हो, शुरू में बहुत अच्छी थी मगर आखिर में जाके दवाइयाँ ख़त्म हो गई थी। चलो ये एक मामूली बात है।
दूसरा, मदीना में अकोमोडेशन बहुत अच्छी थी तमाम लोगों के लिए और वहाँ पे खाना पीना भी बेहतर था। मगर मक्का के अंदर जो अकोमोडेशन दो तरह की थी, कुछ लोगों को बड़ी वीआईपी क्लास की अकोमोडेशन मिली, कुछ लोगों को हमारी तरह को बिल्कुल ऐसी मिली कि वहाँ पे ना रहा जा सके। अब पैसे सबसे एक तरह के लिए हैं, क्या जिन लोगों को ऐसे होटलों में रखा गया है कि उनसे पैसे वापस दिए जाएंगे, क्या जिनको वैसे होटलों में रखा गया उनसे पैसे मज़ीद लिए जाएंगे। ये जो था समझ नहीं आई, मसावात कायम नहीं हो सकी। हमारे होटल में बहुत ज़्यादा प्रॉब्लम थी, खाने के ऊपर कुछ मसाइल थे। आइंदा कोशिश की जाए कि हमारा अगर खाना आके ख़ुद वज़ीर जो है हमारे सरदार यूसुफ साहब, वो आके हमारा खाना खाते तो उनको पता चलता। मैंने ख़ुद खाने की पहले दिन कंप्लेंट की थी, सब ने कहा था कि खाना बेहतर नहीं था वो वाला। तो इस तरह से गवर्नमेंट को मज़ीद और तमाम लोगों से फ़ीडबैक अच्छी तरह लेनी चाहिए, तो उस पर अगर आने वाले साल के लिए करना चाहिए। तो एक तीसरी चीज़ मैं बता दूँ, तीसरे स्टेक होल्डर का तो मैंने अभी बताया ही नहीं, वो ख़ुद हुजाज है। हुजाज के अंदर डिसिप्लिन का बहुत ज़्यादा फुकदान था। हर तरह से हर बंदा कहता था कि मैं पहले कर लूँ अजर अस्वद को चूमने के लिए, बल्कि उसके अलावा जो जितने भी वो छोटी छोटी बातें होती है उसके अंदर बहुत ज़्यादा गंदगी बहुत ज़्यादा थी। चीज़ें अब उन्होंने डस्टबिन रखे हुए थे, बड़े ठीक है, मगर ऐसे पानी की बोतलें कचरा ऐसे फेंक देते थे तमाम मुल्कों के। मगर ज़्यादा जो हुजाज थे वो थे इंडोनेशिया के, पाकिस्तान के, बांग्लादेश के और इंडिया के। वो तकरीबन मेरा अंदाज़ा है कि आधे वो थे, कुछ 16.5 लाख में से 8 लाख तो हम लोग होंगे तकरीबन, और बाकी जो 8 लाख पूरी दुनिया के होंगे। तो हम ज़्यादा लोग थे। हम ख़ास तौर पे हमारा जो ज़्यादा रहना, ज़्यादा करीब रहना था वो पाकिस्तान और इंडिया वाले ज़्यादा करीब थे। मगर बहुत ज़्यादा इनकी यानी कि हरम के अंदर थूकना, जूतों समेत हरम के अंदर चले जाना, फिर उसके बाद को बिदतें, वो काबा के साथ कोई लिफाफे रगड़ रही है, कोई कमीज़ रगड़ के ले रही है, कोई क्या कर रहे हैं, कोई क्या कर रहे हैं, ऐसी। और हम एक और चीज़ मैंने देखी कि वहाँ पे हमें समझ नहीं आ रही थी कि हम एक हों मुस्लिम हरम की पासबानी के लिए नील के साहिल से ले कर तब खा के काशगर, मगर यहाँ पे कोई कहता है जी मैंने 2 रकातें पढ़नी है, ये दीनी मसला है, पर हमें नहीं पता। कोई कहता है जी मैंने 2 पढ़नी है, कोई कहता है जी मैंने 4 पढ़नी है, कोई कहता है जी मैंने अभी नहीं पढ़नी, बाद में पढ़नी है। तो ये एक सऊदी गवर्नमेंट को या बाकी दुनिया को भी देखना चाहिए कि आप कम अज़ कम उस जगह पे तो हम एक हो जाएं। उस जगह पे हमारे दीनी मसाइल में एक नहीं हो रहे। कोई कह रहा है जी यहाँ से अभी निकलना है तो आपको बकरी देनी पड़ेगी, कोई कहता है जी यहाँ से अभी आप निकलेंगे आपको कुछ नहीं देना पड़ेगा। तो वहाँ पे ऐसा तमाम गवर्नमेंट्स को चाहिए कि आप वहाँ पे जब जाएंगे तो आप इमाम काबा के अंडर हो जाएं। जो इमाम काबा आपको आर्डर देते हैं आप उस पर अमल करें, तब जाके मामला सही होगा। तो कहने को अभी बहुत कुछ है, मगर मैं इंशाल्लाह कोशिश करूँगा कि आइंदा किसी प्रोग्राम में मज़ीद बातें करिए। सारी की सारी मैं बुराइयाँ बयान नहीं की, मैंने कोई बुराई बयान नहीं कर रहा, मगर मैं ये बातें इसलिए कर रहा हूँ कि आइंदा साल जब 2026 में आज के लिए लोग जाएंगे कि गवर्नमेंट को भी इसको देखना चाहिए, सऊदी गवर्नमेंट को भी देखना चाहिए, और जो हजाज है जाने वाले उनको भी ये चीज़ देखनी चाहिए कि वहाँ पे जाके डिसिप्लिन का और हमारे शऊर का थोड़ा सा मुज़ाहिरा किया जाए। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जिथे भी हिते असां वटि फ़िरका तमामु घणा आहिनि। ख़ैर मां कंहिं हुन पॉइंट ते नथी वञणु चाहियां, पर असां जेको कुझु बि हिते कयूं था या जेको बि असां फॉलो कयूं था, घटि में घटि उते वञी करे असांखे हिकु थियणु घुरिजे, हिकिड़ी शइ खे फॉलो करणु घुरिजे। गाइडेंस जे लाइ तव्हां वटि किताब आहिनि, तव्हां किताबनि खे पढ़ो, उन्हनि जे थ्रू जेको आहे तव्हां पंहिंजो सफ़र जारी कयो। हाणे त इलाही आसानी थी वई आहे, हाणे त इलाही आसानी थी वई आहे जो तव्हां पढ़ी करे तव्हां सभु कुझु करे सघो था। सो बहरहाल मां वधीक हिन ॻाल्हि ते कुझु बि न चवणु चाहींदमि, पर इहो ज़रूरु चवंदसि त थोरो एहतराम ज़रूरु कजे ऐं उन जॻह जो, उन मुक़दस जॻह जो ख़्यालु ज़रूरु कजे ऐं पंहिंजे मुल्क जो नालो ख़राबु न कराइजे। असांजो मुल्क जेको आहे अञा थोरो उथंदो आहे त वरी का अहिड़ी शइ थींदी आहे त उनखे अहिड़े लिस्ट में विधो वेंदो आहे त हे मुल्क हीअं। बराए महिरबानी करे जिथे बि वञो था पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करायो, पंहिंजे मुल्क जो नालो ख़राबु न कयो। मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त तव्हां जेका बि शेरो शाइरी सिखी आहे, छा तव्हां उनजी प्रॉपर सिखिया वरिती या तव्हां जस्ट जीअं चवंदा आहिनि अक्सर शाइर त बसि पाणे स्टार्ट करे छॾियो? ऐं ॿियो सवाल बि हिन में ऐड करे थी चयां, पोइ गॾु ॾेई छॾिजो जवाब ॿिन्ही जा। फैमिली में कोई तव्हांजो ॿियो कोई शाइर या सिर्फ़ु तव्हां ई? जी,
फैमिली में शाइर त को बि न आहे, खणी मुंहिंजो वाल साहब जेको आहे सजाद हुसैन, उहो राइटर रहियो आहे। अच्छा। ख़्वाहिश ॿिनि अख़बारनि में आर्टिकल्स वग़ैरह लिखंदा हुया। सही सही। ऐं शाइरी जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त शाइरी जी प्रॉपर सिख्या वठणी पवंदी आहे। अगरि बिना सिख्या जे असां जेका शाइरी कंदासीं त उहा पंहिंजे क़ाइदनि क़ानूननि ते मुश्तमिल न रहंदी। त बिल्कुलु सिख्या वरिती, उस्ताद काफ़ी रहिया। मक़सदु हिकिड़ो उन्हनि जो आउट ऑफ सिटी वञी करे कॾहिं त पोइ फ़ोन ते ई सिख्या वठंदा हुआसीं, अच्छा। त व्हाट्सएप ते पोइ जेके शाइरी में कमियूं कोताहियूं हूंदियूं हुयूं, जीअं सनफ़ ते लिखूं पिया, नसरी नज़म थी वियो, गज़ल थी वियो, वाई थी वई, गीत थी वियो, त उन में कंहिं जॻह ते वज़न घटि बि हूंदो, कमी हूंदी। जेका शुरूआती शाइरी हूंदी आहे त उन में बिल्कुलु नंढियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि, कंहिं न कंहिं जॻह ते उन में कमी हाणे बि थी वेंदो आहे चङनि भलनि दोस्तनि खां, शाइरनि खां। छो त असां जेके लिखूं था सनफ़, त उन में प्रॉपर माना उन्हनि शयुनि जो ज़रूरु ख़्यालु रखणु घुरिजे त हे कहिड़े वज़न ते आहे, फ़िक्री उॾाम हिन जी कीअं आहे, हे लफ़्ज़ हिते जुड़े थो, त हिन लाइ इहे शयूं इलाही ज़रूरी आहिनि। ऐं पहिरियों प्रॉपर सिख्या वठणु नवां घुरिजे। जेके असांजा भाइर अचनि था या भेनरूं अचनि थियूं हिन फील्ड में, उन्हनि खे छा चवणु चाहींदव? उन्हनि खे इहो चवंदा त अगरि इन शइ जी तव्हांखे हिकिड़ो शौक़ु आहे या कुदरती अगरि आमद थिए थी इन शइ जी, तव्हां त इन शइ जी ख़्यालु तव्हां ज़रूरु रखो त उनजे क़ाइदे क़ानूननि खे फॉलो कयो, उन्हनि जा बुक्स पढ़ो, सुठनि उस्तादनि खां सिख्या वठो त शाइरी में कहिड़ियूं कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि या हुन में कहिड़ी शइ हुअणु घुरिजे, फ़िक्री हवाले सां, वज़न जे हवाले सां। ऐं इहे शयूं इलाही ज़रूरी आहिनि। जेके बि नौजवान लिखंदा त ख़ासि करे फ़िक्र जो ख़्यालु बि घणो कनि। सही, ज़बरदस्त। टाइम थोरो घटि आहे, पर मां चाहींदसि त उहो तव्हांजे टैलेंट जे नाव कजे। त हींअर कुझु वरी असांखे पंहिंजे स्टैंडअप कॉमेडी या पंहिंजे ड्रामे जो को डायलॉग यादि हुजे, हड़ई हिक जहिड़ा जो? ड्रामो इहो हले थो थी, अढ़ाई के जहिड़ा आहे। मुंहिंजो करेक्टर जेको उहो ॾेखारियो वियो आहे त ॿिए मुल्क खां अचे थो, ॻोठ पूरे में इंग्लिश उहो ई ॻाल्हाए थो, उन इंग्लिश जे करे वरी जेके पादर खणा पवंदा। अच्छा, हिकिड़ी ॿी अदी मां ऐड कंदुमि, मुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि अची वई। ऐं बैसियत पिता बैसियत पीउ, मां किथे बि वेंदो आहियां हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त नियाणियुनि जे बारे में मां ॿ लफ़्ज़ चवंदुमि ज़रूरु ज़रूरु। इन शाइर सां। ऐं उन नियाणियुनि खे बि जेको अदड़ियूं अॼु ॿुधनि पियूं, त हिकिड़ो लफ़्ज़ ज़रूरु चवंदुमि त पीउ पीउ हूंदो आहे, पिता पिता हूंदो आहे, अमीर हुजे या ग़रीब हुजे। बिल्कुलु, बेशक। इहा सोच न हूंदे त हिन जो पप्पा अमीर आहे, मुंहिंजो ग़रीब छो आहे, उहो सभु कर्म जो कमु आहे। बेशक। कंहिं लिखा त ज़रूरी नहीं कि हर बेटी का बाप बादशाह हो, ज़रूरी नहीं कि हर बेटी का बाप बादशाह हो, मगर हर बेटी अपने बाप के लिए शहज़ादी। मैं तक़रीबन हर जाइ ते पढ़ंदो आहियां। ऐं सच इहो थो त मां पंहिंजी नियाणियुनि सां वधीक प्यारु कंदो आहियां। मां वॾी नियाणी मूं परणाई आहे पंहिंजी, ख़ैर सां नाना बि थी विया आहियूं, वरी उन खे 3 नियाणियूं नी, अलाह 2 पुट ॾिना आहिनि, 2 नियाणियूं, पर नियाणियुनि सां हमेशह मुहबत कंदा कयो। कोशिशि इहो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज हुयो पहुचाइण जे हिसाब सां। अच्छा, हाणे हितां ईंदासीं त 2 मवाली वञनि पिया, ट्रेन में सफ़र करनि पिया। जीअं हाणे असां वटि गर्मी आहे, गर्मी जी मौसम आहे, पोइ मवालियुनि जो वरी हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु अथव। मवालियुनि जो परवाह न आहे त जंग लॻे, मुल्क हेॾे थिए, बजट जाॾे बि थिए, हुनजो कमु सा कमु आहे। पोइ 2 माली वेठा भंग पीतियूं पंहिंजे एक्सप्रेशन में, त हिकिड़ो मवाली चएसि पियो, यार ॻाल्हि ॿुधो ख़ुदि न, यार त ॾाढी गर्मी आहे, यार छो न कंहिं थधे मुल्क हलूं? त ॿिए चयो, हा यार थधे ॿिए मुल्क त न हलंदासीं, कोटिया असां ग़रीबनि जो मुल्क आहे, कोटिया। बाबा वियो ट्रेन में। अच्छा, 2 मवाली वेठा ट्रेन में, त ट्रेन में दरियूं हूंदियूं न, दरी चवंदा आहियूं न जेके साइड में। हाणे 2 मवाली आम्हूं साम्हूं वेठा, ट्रेन जीअं हली, ट्रेन हली 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 त मौसम थोरी तब्दील थी। हिकिड़े हथु ॿाहिरि कढियो मवाली, हलंदी ट्रेन में हिकिड़े हथु ॿाहिरि जो कढियो त हवा जो ज़ोर हुयो न, परियां वरी का पोड़ो वेठो हो या पोड़ी, उन वरी ॿाहिरि कढी थुक जो सटी त हिनखे जी हथ में लॻी, त उन हथ में मवाली अंदरि कयो, चई यार वाह हाणे वाह, सची चए पियो, मौसम भली आहे, बरसाति हले थी। त 2 मवाली चयो, यार बरसाति जो मज़ो हिन वरितो आहे, मां ई वठां। हुन बि हथु ॿाहिरि कयो, त वरी परे वरी असां जहिड़ो को हिकिड़ो वेठो थियो बीमार मुड़ुसु, उन वरी खंगी खंगी थका जो खंगारो सटियो, हमराग जी खंगारो लॻो। उनखे छोरा कूड़ ॻाल्हाए थो, अड़े बरसाति न, ॿाहिरि त बर्फ़ किरे थी, बर्फ़ किरे थी।
यक किनो हुयो दियो इहो जेको हुयो। पर किनो हुयो यक वारो किनो हुयो अच्छा तव्हांखे वरी सुठो ॿुधाए रहिया। अच्छा ॿियो तव्हांखे अॼु हिकिड़ो टाइम आहे त चओ त आहे जी, त सॼो ॿुधायो, कमु ॿुधायो। टाइम जे हिसाब सां यकीननि तव्हांजे प्रोग्राम जो टाइम आहे त टाइम वरी कॾहिं कॾहिं इहे बि थींदो आहे न कोई लतीफ़नि जी टाइमिंग वधीक हूंदी आहे कंहिंजी नंढी बि हूंदी आहे। असां जीअं मर्द या औरत हुजे किथे बि को मिट माइट दोस्त गुज़ारे वेंदो आहे न त यकीननि मिट माइट त मथां रोवंदो न। त हिकिड़ी सहेली गुज़ारे वई त उन जे मथां वरी 3 सहेलियूं रोवंदियूं वेठियूं। हाणे होॾे टाइमिंग हले पई त खणूं ॼणो त हे रोईंदियूं वेठियूं अदी ईअं न मरे त बेकारी पुछियसि चई तोखे भला एॾी प्यारी आहे छा जंहिं लाइ रोवे थी पई? चई अदी मूंखे प्यारी न आहे। चई छो? चई रेशम गली खां जेके कपिड़ा गॾु वठी आया हुआसीं उन जा पैसा रहिजी विया। उन चुप कयो त वरी ॿी रोअणु शुरू कयो। उहा जो रोए पई त हे घोड़ा हे त उनखां पुछूं भेण तूं वरी छो थी रोए पई? चई अधी ॻाल्हि न ॿुध जॾहिं बि जीअरी हूंदी हुई मां सां KTN ते ड्रामा गॾु ॾिसंदी हाणे ड्रामा केरु ॾिसंदो। 3 जीअं अञा रोअणु शुरू कयो त लाश पाणो थियो उथी चए पियो चई भेण खणी हलंदव या हिते धप करे वञ। सो सॼो कमु इहो बि सही आहे आहे टाइमिंग जे हिसाब सां। टाइमिंग जे हिसाब सां टाइमिंग जे हिसाब सां। ज़बरदस्त ज़बरदस्त पोइ बरहाल अलाह Very ख़ुशि nice, रखे very ॾाढो मज़ो आयो पूरी टीम सां साईं जन सां तव्हांजो प्रोग्राम वरी बि तव्हांजी पूरी टीम खे वाधायूं हुजनि असांजी ख़ुशनसीबी अॼु हिते आयासीं। थैंक यू Thank you so सो मच सर फॉर कमिंग और अच्छा लगा बहुत सारी चीज़ें जो हैं इंफॉर्मेटिव थी। और लास्ट में कोई मैसेज देना चाहेंगे आप? बस जी वो है कि मैं तमाम लोगों को घूमने पाकिस्तान को भी लोगों को भी जो अगले साल हज पे जाने हैं तो वो थोड़ा बहुत घर से चीज़ों को सीख के जाएं। और हमारे यहाँ ज़्यादातर क्योंकि हमारी पाकिस्तान की ज़्यादातर आबादी जो देहातों में रहती है, इसी तरह जो हज पे जो लोग जाते हैं वो भी देहातों से जाते हैं। उनको बहुत सारी चीज़ों का नहीं पता होता तो हुकूमत को चाहिए कि उनको पहले से सिखाएं। लोगों को कमोड चलाना नहीं आता, लिफ्ट में बैठ के लिफ्ट इस्तेमाल करनी नहीं आती और इस तरह की बहुत सारी ऐसी चीज़ें हैं कि वो जहाँ पे जाके महीना 2 महीने 1.5 महीना वो करना पड़ता है। तो हुकूमत को चाहिए कि छोटे लेवल पे अपने जो होती कौंसलर का जो इलाका होता है उस लेवल पे ये छोटी छोटी क्लासें चलानी चाहिए। और हुकूमत को चाहिए जिस तरह कि हम नमाज रोज़ा और ईमान और ज़कात के बारे में भी बता ही देते हैं, मगर हज के बारे में कोई हमारी पढ़ाई नहीं है। हमारी कच्ची क्लास से ले कर 12वीं क्लास तक 14वीं 16वीं क्लास तक हज के बारे में कोई पढ़ाई नहीं है। तो हज के को भी इस्लाम के 5 अरकान में से एक रुकन है, उसको भी अपने निसाब में किसी न किसी तरह थोड़ा बहुत शामिल करें ताकि बचपन से ही मुसलमानों को, हमारे पाकिस्तानी मुसलमानों को 12-14 साल की ज़िंदगी में पता चल जाए कि हज होता क्या है। सही ज़बरदस्त अच्छा मैसेज है। तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव जी जी या तव्हां पंहिंजी नज़म ॿुधाइणु चाहींदव? तव्हांखे आउं गज़ल थो ॿुधायां। सही आहे। ज़िंदगीअ मां मूं सिखियो आहे घणो, ज़िंदगीअ मां मूं सिखियो आहे घणो, मन बि कंहिं लाइ ही दुखियो आहे घणो। कूड़ जो आहे ज़ाइको मूं लइ नओं, कूड़ जो आहे ज़ाइको मूं लइ नओं, ज़ाइको सच जो चखियो आहे घणो। ज़िंदगीअ मां मूं सिखियो आहे घणो। नफ़रतूं अणखुट मिलियूं तंहिं शख़्स खां, प्यार मूं जंहिं लाइ रखियो आहे घणो। ॿार जे नेणनि में ॾिस सुबुह खां तूं, ॿार जे नेणनि में ॾिस सुबुह सां, गौर सां उबहूं बुखियो आहे घणो। बेतवाई गीत हिन लिखिया घणा, बेतवाई गीत हिन लिखिया घणा, पर गज़ल दिलि सां लिखियो आहे घणो। इश्क जी चाढ़ी चढ़णा सोलड़ी, इश्क जी चाढ़ी चढ़णा सोलड़ी, पर लहण सरमंद ॾुखियो आहे घणो। ज़िंदगीअ मां मूं सिखियो आहे घणो, मन बि कंहिं लाइ ही दुखियो आहे घणो। इहो गज़ल तव्हांजे नाम कयोसीं। थैंक यू। ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदव? जी मैसेज हिकिड़ो इहो आहे त असां वटि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, कुझु रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि जेके उन्हनि खे असांखे सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। पोइ वक़्तु त लॻंदो आहे हर रिश्ते खे सम्झण में, त मूं हिकिड़ो नंढिड़ो सिट आहे त न सम्झणु बहितर आहे ग़लति सम्झण खां।
सही त असांजो ग़लति सम्झूं त न सम्झणु बहितर आहे न न। सम्झणु त बहितर हमेशह जेके पंहिंजा रिश्ता आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कयो, उन्हनि जो क़दुरु कयो, छो त इहे हमेशह न आहिनि रहणा। ऐं सचा रिश्ता इन्हनि खे जेको आहे अहमियत ॾियो, इहो ज़रूरी आहे, इहो ई मैसेज आहे। सही। तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदो? अदी मैसेज इहो ई आहे त नंढड़ो त असां हैप्पी बर्थडे मल्हाईंदा आहियूं। हर हिक जी सोच आहे मल्हाइणु घुरिजे, सुठी ॻाल्हि आहे माण्हू ख़ुशी करे, पर साल में मल्हाईंदा आहियूं। मां चवंदो आहियां मां जो डेली बर्थडे आहे। बर्थडे इहो आहे त असां जेको राति जो सुम्हूं था न, उथूं था, अलाह नई ज़िंदगी असांखे डेली ॾिए थो। न पल का पता न कल का पता, हिकिड़े सेकंड जी ख़बर न आहे। सो ही सेकंड जी ज़िंदगी आहे। कोशिशि कयूं त अलाह जी इबादत, अलाह जे ॾिनल रस्ते ते हलूं। बैसियत इंसान खे तकलीफ़ न ॾियूं, पर रिश्ता आस पास, ही धर्म, ही मज़हब जेके बि आहिनि, पहिरियों त मज़हब आहे इंसानियत। पर जेतिरो थोरो घणो मां पंहिंजी उमिरि में रिसर्च कयो आहे, असां बि बचपन खां ईदूं गॾु कयूं था, ॾियारियूं, सभु मोहबत आहे। नफ़रत ख़तमु हुजे। दुनिया जो हर मज़हब असांखे इंसानियत ऐं प्यार सेखारे थो। मज़हब बि असांखे प्यार थो सेखारे। सो कोशिशि कयूं इन थोरी ज़िंदगी में असांखे घणो जीअणो आहे ऐं जीअणु ॾियणो आहे। कोशिशि इहा ई हुजे। सो आस पास हर कंहिंजो ख़्यालु रखूं इन शाइर सां त नफ़रतनि जे बाज़ार में जीअण जो पंहिंजो ई मज़ो आहे। नफ़रतनि जे बाज़ार में जीअण जो पंहिंजो ई मज़ो आहे। माण्हू असांखे रुआरणु नथा छॾनि ऐं मौला अली असांखे खिलाइणु नथो छॾे। कोशिशि कयूं खिलंदा रहूं, खिलाईंदा रहूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। त माशाअल्लाह, ऐं इनशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात कंदासीं सुभाणे। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।